ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि 14/1/1982 जा। कर्मनि जी जीत ही विश्व अधिकारी आहे। राजऋषि आत्माउनि जे प्रति बाप दादा चवनि था, आवाज में अचण जे लाइ व आवाज खे ॿुधण जे लाइ केतिरा साधन अपनाईंदा आहिनि। है न, अगरि तव्हांखे आवाज में अचिणो आहे त हिकु त मुंहं सां ॻाल्हाए सघंदा आहियो, माइक हूंदो आहे, मोबाइल हूंदो आहे, है न। लेकिन बाबा चवनि था आवाज ॿुधण ऐं आवाज में अचण जे लाइ ॿुधण जा साधन बि कहिड़ा आहिनि? टीवी, मोबाइल, ॿियो टेप। बाप दादा खे बि आवाज में अचण लाइ शरीर जो साधन अपनाइणो पवंदो। बाप दादा खे बि आवाज में अचण जे लाइ शरीर जो आधार वठिणो पवंदो। लेकिन आवाज खां परे वञण लाइ हिन साधननि जी दुनिया सां पार वञणो। आवाज खां परे वञण लाइ छा करणो पवंदो? अगर आवाज खां परे वञणो आहे त छा करणो पवंदो? सिर्फ़ खुद खे आत्मा समझो त आवाज खां परे पहुची वेंदो। त बाबा असांखे चवनि था कि बाप दादा खे आवाज खां बाप दादा खे बि आवाज में अचिणो पवंदो आहे। मुंहिंजे लाइ कहिड़ो साधन अपनाइणो पवंदो आहे? शरीर। लेकिन आवाज सां परे वञण लाइ कहिड़ा साधन अपनाइणा आहिनि? सिर्फ़ खुद खे आत्मा समझो, हिन दुनिया सां पार वञणो आहे। साधन हिन साकारी दुनिया में आहिनि। बाप दादा जे सूक्ष्म वतन व मूल वतन में कोई साधननि जी आवश्यकता न आहे। भले बाबा चईंदा आहिनि कि मूं वटि अव्यक्त वतन में ॾाढा सुठा सुठा साधन आहिनि, मां ॾाढा सुठा सुठा साधन यूज़ करे पंहिंजो कमु कंदो आहे। लेकिन बाबा चवनि था सूक्ष्म वतन व मूल वतन में बि साधननि जी आवश्यकता न आहे। उते त शक्ति आहे न। बाबा चईंदा आहिनि न, मां बि टीवी में सभु ॾिसंदो आहियां, मूं वटि ॾाढी वॾी टीवी आहे, लेकिन उहा अलॻि ई टीवी हूंदी जो साधननि में न ईंदी। सेवा जे अर्थ आवाज में अचण लाइ केतिरा साधननि खे अपनाईंदा आहियूं। सेवा जे अर्थ आवाज में अचण लाइ केतिरा साधन अपनाईंदा आहियूं। लेकिन आवाज सां परे स्थिति में स्थित थियण जे अभ्यासी सेकंड में हिन सभिनि खां पार थी वेंदा। थी सघंदा आहियो। विच विच में प्रैक्टिस कंदा करो। कर्म क्षेत्र में कर्म करूं था, लेकिन अगर असां चाहियूं कि बस मां आत्मा परम धाम निवासी आहियां, बाबा जो ॿार, बस खत्म, है न। तो सेवा जे अर्थ आवाज में अचण लाइ केतिरे साधननि खे अपनाईंदा। लेकिन आवाज सां परे स्थिति में स्थित थियण जे अभ्यासी सेकंड में हिन सभिनि खां पार थी वेंदा आहिनि। अहिड़ा अभ्यासी ठहिया आहियो? अहिड़ा अभ्यासी ठहिया आहियो? हाणे आवाज में आया हो, हाणे आवाज खां परे। अहिड़ी कंट्रोलिंग पावर, रूलिंग पावर पंहिंजे में अनुभव कंदा आहियो? अहिड़ी कंट्रोलिंग पावर और रूलिंग पावर कि हाणे असां आवाज में आयासीं, हाणे असां आवाज खां परे हली वियासीं, त कंट्रोलिंग पावर आहे? कंहिंजे मथां कंट्रोल करो? संकल्पनि जे मथां, बुद्धि जे मथां। हाणे मां संकल्प कयो कि मां बाबा सां गॾु हिन कर्म क्षेत्र में कर्म करां थी। हाणे मां संकल्प कयो बस मां आत्मा ऐं बाबा
न सूक्ष्म कर्मेंद्रियन के भी मन में ही संकल्प ॾेई स्टॉप, स्थूल कर्मेंद्रिय भी स्टॉप। त बाबा जैसा कि चवनि था अहिड़ा अभ्यासी ठहिया आहियो, हाणे हाणे आवाज में आया आहियो, हाणे हाणे आवाज खां परे। अहिड़ी कंट्रोलिंग पावर, रूलिंग पावर पंहिंजे में अनुभव कंदा आहियो। संकल्प शक्ति खे बि जॾहिं चाहियो तॾहिं संकल्प में अचो, विस्तार में वञो। जॾहिं चाहियो तॾहिं विस्तार खे फुल स्टॉप करे सघंदा आहियो। हाणे हाणे मां संकल्प करां थी की शिव बाबा असांजा पिता आहिनि, असांखे पिता ठही करे स्वर्ग जो वरसो ॾींदा आहिनि, टीचर ठही करे पढ़ाई पढ़ाईंदा आहिनि, सतगुरु ठही करे श्रीमत ॾींदा आहिनि, वरदान ॾींदा आहिनि, फ्रेंड ठही करे असां सां खेॾंदा आहिनि, साजन ठही करे असांजी आत्मा खे श्रृंगारदा आहिनि, है न। त हमेशा सम्झो कि मां शिव जी शक्ति आहियां। त अगरि तव्हां शिव जी शक्ति सम्झंदा न ख़ुद खे, त ॾिसजो तव्हां ऑटोमेटिकली तव्हांजे अंदरि न विश्व जी मां जा गुण अची वेंदा। विश्व जी मां, जीअं देवी मां चईंदा आहिनि न, देवी सां गॾु हुनजो युगल त हूंदो न आहे, लेकिन काली भी देवी मां, दुर्गा भी देवी मां, राधे भी मां, राधे खे कुमारी चईंदा आहिनि, लेकिन उहा नज़र न वेंदी आहे, छो जो उहा भॻवान खे पंहिंजो पति सम्झंदा आहिनि। त ऑटोमेटिकली पूरी दुनिया जी आत्मायूं हुननि जा ॿार थी विया, है न। त बाबा जैसा कि चवनि था, ॾिसो देवियुनि जे मथां बि असुरनि जी नज़र पई, है न। जो देवी ॾेखारींदा आहिनि कि देवियुनि हिन असुर खे मारियो, हिन असुर खे मारियो, मतलब आसुरी शक्ति। लक्ष्मी जे मथां कंहिंजी बुरी नज़र न वेंदी, राधे जे मथां कंहिंजी बुरी नज़र न वेंदी, लेकिन जो थींदी आहे न दुर्गा काली, इहे जो देवियूं आहिनि जो हाणे नवरात्रा में माण्हू पूजदा आहिनि, इन्हनि खे एॾो शस्त्रधारी छो ॾेखारिया आहिनि, है न। ॾेखारींदा न कि असुर इन देवी जे मथां बि बुरी नज़र विधई। त सोचो कि भॻवान जी शक्ति जे मथां बि असुरनि जी बुरी नज़र वई, त हिन दुनिया में जेकी स्त्रियूं आहिनि, इहा निशानी आहे। जो माण्हू चईंदा आहिनि न कि है न कि लेडीज़ जे मथां माण्हू एॾी बुरी नज़र छो विझंदा आहिनि, त तव्हां सोचो कि असां चऊं था कि असां भॻवान जी शक्ति आहियूं, शिव जी शक्ति, शिव असांजो पति आहे, त शिव पति आहे त पोइ आसुरी शक्ति बि ओतिरी असां वटि ईंदी, पोइ असांखे हुन शक्ति खे यूज़ करे हुनखे ख़तमु करिणो आहे। शिव बाबा शिव जी शक्ति खे यूज़ करे, मतलब उन्हनि आत्माउनि में जो आसुरी स्वभाव संस्कार आहिनि, जो आसुरी वृत्ति आहे, उनखे ख़तमु करिणो आहे। उनजे लाइ शक्ति करणी, त माण्हुनि खे न मारणो आहे, आसुरी स्वभाव संस्कारनि खे परमात्मा जी शक्ति सां ख़तमु करिणो। त बाबा असांखे चवनि था कि दुनिया में ॾिसो सेकेंड में, हाणे हाणे मां शिव जी शक्ति आहियां, जो बि सम्झो कोई अहिड़ो वायुमंडल आहे, कुछ बि आहे, त हुन में तव्हां सेकेंड में संकल्प करो मां त शिव जी शक्ति आहियां, त तव्हां हुन रीति शक्तिशाली स्थिति में थी सघंदा आहियो। मां त निराकार आत्मा आहियां, मां त फ़रिश्तो आहियां, मां त सत्युगी देवी आहियां, देवता आहियां। सेकेंड में पंहिंजे मन जे संकल्प खे बि कंट्रोल करे सघंदा आहियो। कंट्रोलिंग पावर, रूलिंग पावर आहे संकल्प शक्ति खे बि। जॾहिं चाहे तॾहिं संकल्प में अचो, विस्तार में अचो, जॾहिं चाहे तॾहिं विस्तार खे फुल स्टॉप लॻाए छॾियो, है न। इहे अभ्यास करो,
ऐं इहे अभ्यास तव्हां कर्म कंदे बि करे सघंदा आहियो। इन जे लाइ ईअं न सोचो की असां योग में वियऊं त करूं। न, अंत समय कॾहिं बि अची सघंदो आहे असांजो, कंहिंजो बि अंत समय कॾहिं बि अची सघंदो आहे। हुन समय अगरि उहो सोचे कि अरे मूंखे त ये करिणो आहे, ये करिणो आहे। अॼुकल्ह त वैसे बि अचानक कुझु बि थी थो वञे। अचानक माण्हू हाणे सुठो भलो फंक्शन अटेंड थो करे, वरी ॾिसो त हॉस्पिटल में वेठो आहे। ऐं अहिड़ी सारी बीमारियूं निकिरी वेंदियूं आहिनि, माण्हू सम्झ में ई न ईंदो आहे छा थो थिए। त अचानक जो पाठ सिर्फ़ ज्ञानी न अज्ञानी खे बि वॼाइणो पवंदो। लेकिन अज्ञानी माण्हू अचानक में हाय हाय कंदा आहिनि। जबकि ॾिसनि था, मतिलबु ज्ञानियुनि जे लाइ बि अज्ञानियुनि जे लाइ बि त दुनिया में ॾिसो आए दिन कंहिंसां छा थो थिए, कंहिंसां छा थो थिए, नथो थिए, थिए ई थो न। त अगरि अज्ञानी बि सम्झनि कि कॾहिं असां सां बि थी सघंदो आहे। छो जे अज्ञान काल में सभु माण्हू सोचदा आहिनि न कि असां सां त न थींदो। कोई पैसे वारो हूंदो त चईंदो असां त स्वर्ग में आहियूं। कोई छा हूंदो त चईंदो कि असां त ॾाढा सुठा कर्म कया आहिनि, असां थोरी हेॾा पाप कया आहिनि। लेकिन जॾहिं समय ईंदो आहे न, जॾहिं समय ईंदो आहे न, त पोइ हिक खां पोइ हिकु बीमारी निकिरंदी वेंदी। पोइ तव्हां कुझु न करे सघंदा आहियो न। त हिन करे हाणे खां इहे ध्यानु रखो, हाणे खां इहो अभ्यास करे वठो। अचानक हाणे हाणे असां ये संकल्प था करूं, हाणे हाणे हुन संकल्प में हाणे हाणे स्टार्ट करण में स्टॉप करण जी ॿिन्हिनि जी शक्तियूं समान रूप में आहिनि। है न। जीअं सम्झो कि बाबा चईंदा आहिनि कि सुबुह जो तव्हां बाबा खे बाप जे संबंध में यादि करो, पोइ टीचर जे संबंध में बाबा खे यादि करे पढ़ाई पढ़ो, पोइ सतगुरु जे संबंध में यादि करे वरदान वठो, पोइ कर्म क्षेत्र में कर्म योगी ठही कर्म करो। है न। कॾहिं शिव खे जरूरत पए त कॾहिं शिव खे साधन सम्झी यादि करो, त साधन सजनी सम्झी ॻाल्हायो, दोस्त सम्झी करे ॻाल्हायो। शिव ख़ुदा दोस्त, हुननि सां गॾु ख़ुदा दोस्त सम्झी करे खेॾो, ड्रॉइंग करो, कुझु बि करे सघंदा आहियो। दोस्त सां गॾु त माण्हू घुमंदो आहे, खाईंदो आहे, पीअंदो आहे, डांस कंदो आहे। त बाबा जैसा कि चवनि था कि जीवन में सदा ये यादि रखो कि हाणे हाणे असां स्टार्ट कयो, हाणे हाणे स्टॉप। हे कर्मेंद्रियनि जे राज्यधारी पंहिंजी राज्य सत्ता अनुभव कंदा आहियो। इहे ई समय आहे जे समय त पंहिंजे मन बुद्धि संस्कारनि ते कंट्रोल करे सघंदा आहियूं। असां जो चाहियूं उहो संकल्प करे, भले ॿियो संकल्प असांखे अपोज़ करे थो, लेकिन असां हुते ध्यानु न ॾींदासीं न। ध्यानु ॾींदव न त उहा आदत पइजी वेंदी। ध्यानु ई न ॾियो, ध्यानु ई न ॾींदव त उहो हली वेंदो। जीअं बाबा चईंदा आहिनि न, माया ईंदी आहे, ॾिसंदी तव्हां ॾाढा बिज़ी आहियो त हली वेंदी। त तव्हां पंहिंजे संकल्प में दृढ़ रहो। हाणे जीअं हाणे असांखे संकल्प करणो कि मूंखे पूरे विश्व में लाइट माइट ॾियणी आहे, मां पूरे विश्व में लाइट माइट ॾियां थी। माया बि ॾिसी थी तव्हांखे रोकण जी कोशिश कंदी, लेकिन असां हुन ते ध्यानु ई न ॾियूं। हू सोचदी त ॾाढा बिज़ी आहिनि पंहिंजे कम में बाबा सां गॾु। ऐं बाबा सां गॾु हूंदासीं त पोइ कुझु न करे सघंदी, ॿियो डिॼी करे भॼी वेंदी। है न। त बाबा असांखे चवनि था राज्य सत्ता श्रेष्ठ व कर्मेंद्रियों अर्थात प्रजा जी सत्ता श्रेष्ठ आहे। प्रजापति ठहिया आहियो, सिर्फ़ु हिकु ब्रह्मा प्रजापति थोड़ी आहे। इन में बि तत्वम ठहो। प्रजापति ठहिया आहियो, लेकिन हाणे असांखे माण्हुनि जो पति न ठहिणो आहे। प्रजा कहिड़ी आहे? असांजी मन बुद्धि संस्कार, स्थूल ऐं सूक्ष्म कर्मेंद्रिय, ये प्रजा आहे। छा अनुभव कंदा आहियो? स्टॉप चऊं स्टॉप थी वेंदो, ईअं न कि तव्हां चओ स्टॉप ऐं उहा स्टार्ट थी वञे।
सिर्फ़ हर कर्मेंद्रियनि जी शक्ति खे अखियुनि सां इशारो करो। अखियुनि सां जीअं कॾहिं थींदो आहे न, कोई माण्हू चईंदो आहे कि इहे ॿार त न असांजे अख सां ई डिॼी वेंदा आहिनि, हिकु अख ॾेखारियूं चुपचाप पंहिंजे कम सां कमु रखंदा आहिनि। हीअं आहे न, त हीअं असांखे ॿारनि खे डिॼाए करे न रखिणो आहे। ख़ुदि जे मन बुद्धि संस्कार ऐं स्थूल कर्मेंद्रियनि खे कंट्रोल में रखिणो आहे। सिर्फ़ हर कर्मेंद्रिय जी शक्ति खे अखियुनि सां इशारो करो, त इशारे सां ई जीअं चाहियो हूअं हलाए सघो। ईअं कर्मेंद्रिय जी ठहिया आहियो तॾहिं त प्रकृति जीव ठही कर्माती स्थिति जे आसनधारी सो विश्व राज्य अधिकारी ठहींदव न। पहिरियों हाणे कर्मेंद्रिय जीत ठहींदा, पोइ प्रकृति जीत ठही, कर्मेंद्रिय जीत ठही, पोइ प्रकृति जीत ठही कर्मातीत थींदा, पोइ हुन खां पोइ राज्य अधिकारी ठहींदा। पूरे विश्व ते राज्य मतलब कि जो तव्हांजो जो संकल्प हूंदो न, सभिनि जा उहे ई संकल्प हलंदा। तव्हांजी जो सम्झ हूंदी हुन अनुसार ई सभु कमु कंदा। तव्हांजा जो स्वभाव संस्कार आहे हुन अनुसार ई कंदा। हाणे त चेक करो जी शिव बाबा जी सम्झ छा चईंदी आहे, शिव बाबा छा सोचदा आहिनि। ॾिसो सभिनि खां एक्यूरेट ब्रह्मा बाबा शिव बाबा जे संकल्प, मतलब शिव बाबा चई हीअं ई आहे त ब्रह्मा बाबा चई हा हीअं ई आहे, उन अनुसार ई ब्रह्मा बाबा सोचण लॻिया। ब्रह्मा बाबा हीअं न चई कि न बाबा हीअं न हीअं हुजे, हीअं न हीअं हुजे हा, हीअं न हीअं हुजे हा। पंहिंजी मत मिक्स न कई, पंहिंजी संकल्प मिक्स न कई, तॾहिं ब्रह्मा बाबा नंबर 1 में। मतलब शिव बाबा चवनि कि हाणे हिन क्लास खे उल्टो करो, उन में ई कल्याण आहे, त उल्टो करे छॾियईं ब्रह्मा बाबा। उन खां पोइ सेकेंड नंबर में, उन खां पोइ थर्ड, फोर्थ, फिफ्थ, हीअं 8 मुख्य आहिनि। जे कॾहिं संकल्प बि न कयो, है ना। जी समझो ब्रह्मा बाबा था, शिव बाबा चई कि बेटा हिनखे उल्टो कर, ब्रह्मा बाबा चई, शिव बाबा चवंदा उल्टो कर। ब्रह्मा बाबा ईअं न सोचई कि हिन ग्लास में पाणी आहे वेस्ट थी वेंदो, बहिजी वेंदो, गीलो थी वेंदो, ॿी जॻह ते वञी करे जाते पाणी फिटी कबो आहे नाली में उते फिटी करे पोइ उल्टो करे रखां, कुछ न। ब्रह्मा बाबा चई और शिव बाबा चई ग्लास उल्टो करो, तो उन समय उल्टो, मतलब उन सेकेंड ई। पोइ ईअं सोचो जेका 8 हूंदा न, 8 मुख्य रतन, उन्हनि हीअं स्कॉलरशिप वरिती आहे, मतलब इष्ट रतन में हीअं आया हूंदा। 8 वारा थोरो सोचियो हूंदो, 7 वारे हुन खां घटि, 6 वारे हुन खां बि घटि, 5 वारे हुन खां बि घटि, 4थे हुन खां बि घटि, 3 हुन खां बि घटि, 2 हुन खां बि घटि, पहिरें त कुझु सोचियो ई न हुन। त हिन हिसाब सां नंबर ठाहींदा आहिनि, इन हिसाब सां बाबा निमित बि ठाहींदा आहिनि, है न। त शिव बाबा ॾिसंदा आहिनि कहिड़ी आत्मा मुंहिंजी मां जो मुरली ॿुधायां थो हुन अनुसार ई तव्हांजा संकल्प था हलनि, बुद्धि थी हले, स्वभाव संस्कार आहिनि। जेको हीअं हलंदो आहे न, उन अनुसार उहो निमित ठही वेंदो आहे। निमित मतलब जंहिंजी जीअं जो शिव बाबा जी सोच खे कैच कंदो आहे न, उन अनुसार ॾाढा सारा हलनि। मतलब निमित कीअं ठहींदो कि उन जे चइण ते ॿिया बि मञदा। मतलब सोचो शिव बाबा चई पाणी उल्टो करो, त ब्रह्मा बाबा त सोचे ई न, त अहिड़े ॾाढी आत्मायूं हूंदियूं, त उहो ब्रह्मा बाबा जी मम्मा बाबा जी राजधानी में अची वई हूंदी, त कंहिं सोचियो हूंदो बाबा हीअं छो था चवनि उल्टो कर, गीलो न थी वञे, त हुन अनुसार ॿिया बि हूंदा कोई, पोइ हुन अनुसार उन्हनि जी माण्हू ठही विया। त इहे बाबा असांखे चवनि था
की हाणे न ईअं पंहिंजे खे चेक करो, हर कर्मेंद्रिय जी शक्ति खे इशारनि सां इशारो करो त इशारे सां ई जीअं चाहियो हलाए सघो। ये कर्मेंद्रिय जी ठहिया आहियो तॾहिं पोइ प्रकृति जी कर्माती ठही करे विश्व जे राज्य अधिकारी ठहींदा। त पंहिंजे खां पुछो, पहिरियों पीढ़ी पौड़ी कर्मेंद्री जी ठही आहे? पहिरियों पौड़ी कहिड़ी हूंदी? मम्मा बाबा जी राजधानी वारी आत्मा आहे। हर कर्मेंद्रियों जी हुजूर जी हाज़िर करण वारी, है ना, जी हुजूर जी हाज़िर करण वारी। ता राज्य अधिकारी खे सदा ता राज्य अधिकारियुनि जो सदा स्वागत अर्थात सलाम कंदी, है ना। जेकी पहिरीं पीढ़ी हूंदी न वो ता राज्य अधिकारियुनि खे सदा स्वागत अर्थात सलाम कंदी वेंदी। मतलब तव्हांजी हर कर्मेंद्री तव्हांजो स्वागत करे कि तव्हां उहो वेट करे कि कॾहिं मुंहिंजो मालिक चईंदो कि ये संकल्प करो, ईअं कमु करो, ऐं उहो हमेशह हाज़िर रहंदी। मतलब मन खे असां जॾहिं चऊं मन बसि हाणे स्टॉप, त उहो हाज़िर रहंदो। जीअं माण्हू न जेका कमु करण वारा माण्हू हूंदा आहिनि न, त कोई त ॾाढो ई सुठो हूंदो, हुनखे चऊं ईअं कर त फटाफट ईअं करे छॾंदो, ईअं कर त ईअं कंदो, है न। हूंदा आहिनि न कंहिंजा कंहिंजा जेका कमु करण वारा माण्हू हूंदा आहिनि न, वो एवर मतलब फटाफट हूंदा आहिनि कि जीअं मालिक चईंदो हूअं कर, मालिक चईंदो ग्लास उल्टो कर त उल्टो कर, ये भाॼी फिटी कर त फिटी कर, है न। कई माण्हू सोचदा भई मालिक चए थो फिटी कर, तंहिंखां ॿियनि खे ॾियूं खारायूं पीआरियूं, ईअं बि माण्हू हूंदा आहिनि, है न। त इन अनुसार असांजी कर्मेंद्री ईअं असांजे लाइ रेडी रहे। असां चऊं हीअं कर त हीअं कर, असां चऊं हीअं कर त हीअं कर। त तव्हांजी राज्य अधिकारी खे सदा स्वागत अर्थात सलाम कंदी रहंदी। राजा जे अॻियां सॼी प्रजा सिर झुकाए करे सलाम कंदी। केरु राजा? मां आत्मा राजा, ऐं मुंहिंजे अॻियां सर्व कर्मेंद्रियूं सलाम झुकाए करे रेडी रही। असांजो मन बुद्धि संस्कार असांजी स्थूल कर्मेंद्रिय सभु रेडी रही। त बाबा असांखे चवनि था कि जीवन में सदा यादि रखो कि जेकी स्वराज्य अधिकारी आत्मा हूंदी आहे न, उनजे अॻियां हुननि जी ये स्थूल ऐं सूक्ष्म कर्मेंद्रियूं सदा जी हाज़िर करे सिर झुकाए करे रेडी रहंदियूं। हे राज्य अधिकारी, तव्हां सभिनि जी राज्य कारोबार कीअं आहे? मंत्री उपमंत्री काथे धोखो त न ॾींदा आहिनि, है न। मंत्री उपमंत्री, तव्हांजी मन मंत्री, बाबा चईंदा न मन तव्हांजो मंत्री आहे, ईअं तव्हांजो उपमंत्री काथे धोखो त न ॾींदो आहे। असां चाहियूं बसि हाणे संकल्प करो मां आत्मा निराकार त निराकार, पोइ हुनमें ॿियो कोई संकल्प अचे न, हीअं न असां मन ॿियो तरफ़ खीचे, बुद्धि ॿी तरफ़ खीचे। चेक कंदा आहियो पंहिंजे राज्य कारोबार खे, राज्य दरबार रोज लॻाईंदा आहियो या कॾहिं कॾहिं लॻाईंदा आहियो, है न। राज्य कारोबार खे चेक कंदा आहियो, राज दरबार रोज लॻाईंदा आहियो, मन धोखो त न ॾिनई। या छा कंदा आहियो? राज्य अधिकारी जे हिते जे संस्कार भविष्य में कार्य कंदा,
जॾहिं हाणे असां पंहिंजी मन बुद्धि स्थूल ऐं सूक्ष्म कर्मेंद्रियनि खे उन रीति हलाईंदासीं न, तॾहिं उहो भविष्य में बि उन अनुसार कार्य कंदा। चेक कंदा आहियो कि वर्तमान समय मुंहिंजी आत्मा जी राजवंश जा संस्कार आहिनि। राजवंश जा संस्कार मतलब कि असां मन खे जो चाहियूं मन उहो ई सोचे, बुद्धि खे जाते टिकाइण चाहियूं बुद्धि उते ई टिके, स्वभाव संस्कार असांजा उहे ई हुजनि, है न। त इन अनुसार चईंदासीं कि तव्हां में उहो राजवंश जा स्वभाव संस्कार आहिनि। त चेक करो, राजवंश जा स्वभाव संस्कार मतलब हाणे खां ई पंहिंजी स्थूल ऐं सूक्ष्म कर्मेंद्रियनि खे असां उन अनुसार हलाए सघूं। बाबा चवनि था कि राज्य अधिकारी जे हुते जे संस्कार भविष्य में कार्य कंदा। राज्य अधिकारी जा हितां जा संस्कार भविष्य में कार्य कंदा। चेक कंदा आहियो कि वर्तमान समय मुंहिंजी आत्मा में चेक कंदा आहियो कि वर्तमान समय में संस्कार आहिनि या प्रजावंश जा। वह स्टेट जे राज्य अधिकारी जा संस्कार आहिनि, अर्थात हद जे राज्य अधिकारी जा संस्कार आहिनि या बेहद विश्व महाराजन जा संस्कार आहिनि। वो पंहिंजे ई लास्ट पद दासासिन जा संस्कार आहिनि। साकार में बि ॿुधायो न, दासासी थियण जी निशानी छा हूंदी? जो कहिड़ी बि समस्या व संस्कार जे अधीन में उदास रहंदो। दासासी कीअं ठहींदो? जो पंहिंजे कहिड़े बि स्वभाव संस्कार जे कारण समस्या जे कारण उदास रहंदो। चेक करो, तव्हां पंहिंजे के संस्कार जे कारण समस्या जे कारण उदास त न रहंदा आहियो कि अरे मुंहिंजो ई संस्कार छो थो ख़तम थिए, है न? मुंहिंजी समस्या छो थी ख़तम थिए, ईअं छो थियो, हाणे छा थींदो, मूंसां ई छो थियो। त उदास व उदासी ही निशानी दासासी थियण जी। इन करे कॾहिं बि उदास न रहो, सदा मौज में रहो। छो कि बाबा त चयो अथई न, सभु तव्हांजो सभिनि जो आहे। तव्हांजा कोई पुराणो स्वभाव संस्कार बि आहे न, उहो बि तव्हांजो न आहे, छो कि असां त सभु कुझु बाबा खे ॾेई छॾियो, त उहो बि कंहिंजो आहे? बाबा जो। त बाबा चवनि था कि ये स्वयं ही स्वयं खे चेक करो, काथे कंहिं बि प्रकार जी उदासी जी लहर त न ईंदी आहे। उदासी अर्थात हाणे बि दास, त ईअं अहिड़े खे राज्य अधिकारी कीअं चईंदासीं? त अहिड़े खे राज्य अधिकारी कीअं चईंदासीं? चईंदासीं राज्य अधिकारी मतलब पंहिंजी मन बुद्धि संस्कार ते बि राज्य करणो, मतलब मन उदास आहे त मतलब असां हुननि जे अधीन थी विया आहियूं। माण्हू चवंदा आहिनि असां छा करूं, मन मञे ई नथो। अरे त मन जो दास आहियो छो? माण्हू चईंदो त ईअं छा करां, मन मञे ई नथो। ईअं चईंदा ॿार मञे ई नथो, ॿार न मञे त माउ पीउ लकड़ी खणी पुठियां पइजी वेंदी। ॿार चए मूंखे स्कूल न वञिणो आहे,
कहिड़ो माउ पीउ हूंदो जो चईंदो आहे ठीकु आहे न वञ। हाणे त कलयुगी दुनिया माण्हू धमकी ॾींदा आहिनि, लेकिन माउ पीउ पूरी कोशिश कंदा न, त ईअं ई असांखे चई सघ ऐं चईंदा मुंहिंजो मन चई करे अगरि असां हुनखे कंट्रोल करे नथा हली सघूं त असां जॾहिं पंहिंजे मन बुद्धि संस्कार खे नथा कंट्रोल करे सघूं, मुख सां ईअं निकिरी वेंदो, ज़ुबान में उहो टेस्ट अची वेंदो। त बाबा चवनि था कि हिन तरीक़े सां त अहिड़ा माण्हू छा ठही जेके पंहिंजी कर्मेंद्रियनि ते कंट्रोल नथो करणु अचे, त बाबा असांखे चवनि था हिन तरीक़े सां साहूकार प्रजा बि हूंदी त हितां जा बि कोई राजा न ठहिया, लेकिन साहूकार ठहे छो जो ज्ञान रत्न जो खज़ानो ॾाढो आहे। सेवा करे पुण्य जो खातो जमा बि ज्यादा कयो, लेकिन समय अचण ते स्वयं खे अधिकारी ठाहे करे सफलता मुद्रण ठही वञे, वो कंट्रोलिंग ऐं रूलिंग पावर न आहे। मतलब प्रजा कीअं ठहींदी, प्रजा जी विशेषता छा हूंदी, दास दासी जी त हूंदी कि हमेशा उदास रही, संस्कार या समस्या जी प्रजा जी क्वालिटी छा हूंदी, प्रजा क्वालिटी वटि ज्ञान त हूंदो, ॿियनि खे बि ॾींदा, लेकिन समय अचण ते स्वयं खे अधिकारी ठाहे करे सफलता मुद्रण ठही वञनि, वो कंट्रोलिंग पावर और रूलिंग पावर न हूंदी आहे। अर्थात नॉलेजफुल त आहे लेकिन पावरफुल न आहे। प्रजा जी क्वालिटी छा हूंदी, मतिलबु उन्हनि खे पतो हूंदो हीअं न कबो आहे, बाबा चईंदा आहिनि लेकिन करे न पाए, पोइ दीदी दादी खे ॿुधाईंदा, ये प्रजा जी क्वालिटी कि मतलब कुछ भी थींदो न त उन्हनि खे पतो आहे हीअं कबो आहे हीअं कबो आहे, लेकिन वो करे न पाए, त मतलब नॉलेजफुल त हूंदा आहिनि। जीअं अॼुकल्ह अगरि कंहिंखे बि तव्हां ज्ञान ॾींदा आहियो त माण्हू छा चईंदो, हा असांखे सभु पतो आहे, उहो तव्हां खां ज्यादा ज्ञान हूंदो, मतलब बाबा त असांखे ज्ञान ॾींदा आहिनि, असां छा चईंदा आहिनि बाबा ईअं चईंदा आहिनि गुस्सो न कबो आहे, जिद न कबो आहे, सहन करो, तव्हां कंहिंखे अगरि ईअं चईंदा न कि बाबा अॼु चई न उल्टो सुल्टो न काम करो, मिठो ठहो, पंहिंजे स्वभाव संस्कार खे मिठो ठाहे करे हलो, तव्हां अॼु कंहिंखे चओ शिव बाबा जी चई हा असांखे त पतो आहे न ईअं ई हलबो, लेकिन हली नथा सघनि, त ईअं कई ज्ञानी ॿार बि हूंदा आहिनि, अगरि उन्हनि खे कोई वॾी दीदी या दादी क्लास कराइण वियनि या कंहिं दादी जी क्लास बि ॿुधनि त दादी बि छा ॿुधाईंदा, बाबा जी ॻाल्हि ॿुधाईंदा, हू त तव्हां बि ॿुधी मुरली, परंतु दादी ऐं तव्हां में फ़र्क़ु छा आहे, दादी में एतिरी शक्ति आहे कि उहा उन्हनि खे पंहिंजे जीवन में बाबा खे यादि करे शक्ति वठी उन रीति हली सघंदा आहिनि, तॾहिं उहा दादी आहिनि। अगरि तव्हां में बि उहा शक्ति आहे कि बाबा अॼु चई न उल्टो सुठो कार्य न करणो, त सॼो ॾींहुं ध्यानु रखिणो आहे कि असांखे कोई उल्टो सुठो कमु न थिए, हिन लाइ असां सुबुह खां यादि कयो बाबा खे, ऐं हुन पॉइंट खे ध्यान में रखियो, ऐं अचानक कोई अहिड़ी सिचुएशन आयो जंहिंमें तव्हांखे उल्टो सुठो कमु करण जो मार्जन हुयो, लेकिन तव्हांखे बाबा जी यादि आई ऐं तव्हां बाबा जी शक्ति सां पंहिंजे कर्मेंद्रियनि ते कंट्रोल पाए करे उहो कमु न कयो, त तव्हां वारिस क्वालिटी थी, ऐं अगरि तव्हां करे छॾियो ऐं पोइ तव्हां सोचो कि बाबा तव्हां त चयो हुयो लेकिन मां त करे छॾियो, मूंखां थिए ई न पाए, त तव्हां सम्झो कि तव्हां प्रजा क्वालिटी आहे,
तव्हां सोचदा कॾहिं थी वेंदो आहे जीअं सम्झो बाबा चईंदा आहिनि रोइणो न आहे न बाबा चईंदा आहिनि न रोइणो न आहे कंहिंजो शरीर छॾण ते रोइबो न आहे त बाबा त चवनि थी न रोइणो हाणे फलाणे शरीर छॾे छॾे असांखे यादि बि आहे आत्मा शरीर छॾे छॾियो अथई ऐं असांखे यादि बि आहे बाबा चए थई न रोइबो असां ॾाढो कंट्रोल कयो बाबा खे यादि कयो बाबा जी मदद बि मिली ऐं असां रोयो आंसू न आया असांखे त सम्झो तव्हां पास थी वियो तव्हां बारिश क्वालिफाई ऐं अगरि तव्हां रोयव तव्हां कंट्रोल न करे पायो त सम्झो की तव्हां प्रजा कयो त इहे ख़ुदि बि चेक करो है न कि छा तव्हां में उहो कंट्रोलिंग ऐं रूलिंग पावर आहे हुन जंहिंसां तव्हां बाबा जो ज्ञान जे खज़ाने खे जीवन में प्रैक्टिकल में करे करे ॾेखारियो वो कंट्रोलिंग पावर और रूलिंग पावर ना आए अर्थात सफलता नॉलेजफुल आयो लेकिन पावरफुल ना आयो शस्त्रधारी आयो लेकिन समय के कार्य में लगाए न सकता है भई असां वटि डंडो आहे सम्झो तव्हां सड़क ते वञो था छोकी सड़क ते कुत्ता बि हूंदा आहिनि कोई जानवर अची बि सघंदो आहे बाबा त चईंदा आहिनि न पंहिंजी सुरक्षा जे लाइ त करणो खपे न जानबूझ के न करणो आहे लेकिन पंहिंजी सुरक्षा जे लाइ असांखे हुननि खे बजाइणो पवंदो ई आहे तव्हां वटि डंडो आहे तव्हां सड़क ते विया कुतो तव्हांजे पुठियां पयो वैसे त बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करे वञो त कोई बि तव्हांखे कुझु बि न करे पर त बि सेफ्टी जे लाइ कॾहिं छा बि थी सघंदो आहे त अगरि असां हुन डंडे जो यूज़ न कंदासीं कुतो असांखे चक पाए हली वियो त मतिलबु शस्त्र त आहे तव्हां लेकिन तव्हांखे कार्य में लॻाइणो शस्त्रधारी आहे लेकिन समय ते कार्य में नथा लॻाए स्ट्रॉन्ग आहे लेकिन समय ते न स्वयं यूज़ करे सघंदा आहियो न ॿियनि खे यूज़ कराए सघंदा न जी सम्झंदा आहियो जी त तव्हांखे ज्ञान आहे काथे अगरि मौक़ो मिलंदो आहे त भई मौक़ो आहे असांखे बि एॾो रोज़ तव्हां बि मुरली ॿुधंदा आहियो और समय आहे त तव्हां ई वेही करे हुननि खे ज्ञान ॿुधायो तव्हां चईंदा त न मां पंहिंजी दीदी खे सॾु थी करां ऐं दीदी उन ॾींहुं न अची पाया त उहा आत्मा ई त वंचित रहिजी वई न हिन ज्ञान में डिफरेंस ई इहो आहे ॿाहिरां वारे माण्हू वैसे त ॾाढो डिफरेंस आहे मतिलबु ॾाढो सारो नवीनता आहे ॿियनि ज्ञाननि सां बाबा जे ज्ञान खे कंपेयर ई न करे सघंदा आहियूं बाबा जो ज्ञान त एॾो ऊचो आहे लेकिन बाबा जे ज्ञान में ॿियो छा नवीनता आहे कि हिते कोई वॾो कोई संत न आहे जी सम्झो ॿिया जेका सत्संग चईंदा आहिनि न असांजो गुरू कीअं ॿुधाईंदा आहिनि त गुरू ई हर जॻह वेंदो आहे सत्संग करणु या ॿ टे चेला हूंदा आहिनि हुननि जा हिते त सभई बाप समान आहिनि मतिलबु शिव बाबा जो ज्ञान हर बार उहो ई ज्ञान ॿुधंदो उहो ई गुरू चाहे नंढो चाहे वॾो चाहे बुजुर्ग हुजे कोई बि हुजे ईअं न की हुनखे ॿियो हुनखे ॿियो न ईअं न दीदी कोई ॿी मुरली थी पढ़े तव्हां कुझु ॿियो था पढ़ो दीदी जो ज्ञान ॾींदी आहे उहो ई त तव्हां बाबा जो ज्ञान ॾिनई उहो ई तव्हांजी दीदी पढ़ंदई तव्हांजी दीदी जो ज्ञान पढ़ंदा आहिनि उहो ई तव्हांखे ॿुधाइनि था त दीदी हर जॻह छो ज्ञान ॿुधाइनि तव्हांखे बि त टीचर थियणो आहे न अचानक कॾहिं बि समय अची वञे तव्हां वेही करे मां मास्टर टीचर आहियां
बाबा जो ज्ञान ॾियो छो ये खुद खे घटि सम्झींदा अगरि असां वटि ज्ञान बि आहे अगरि असां उहो नथा ॿुधाए सघूं त मतिलबु असां वटि शस्त्र आहे पर असां यूज़ नथा करूं ऐं ॿियनि खे बि न सेखारे सघंदा विधान ईंदो आहे लेकिन विधि न ईंदी विधान ईंदो आहे लेकिन विधि न ईंदी ईअं बि संस्कार वारी आत्मायूं अर्थात साहूकार संस्कार वाली मतलब अहिड़ी आत्मा न साहूकार प्रजा ठहींदी बाबा चईंदा आहिनि न साहूकार प्रजा बि हूंदी साधारण प्रजा बि हूंदी त साहूकार प्रजा केरु हूंदी जे वटि ज्ञान आहे लेकिन इम्प्लीमेंट न करे सघंदा ज्ञान जो खज़ानो ॾाढो आहे उन्हनि वटि शक्तियूं बि ॾाढियूं आहिनि लेकिन यूज़ न करे सघंदा उहा शाहूकार प्रजा ठहींदी ऐं साधारण प्रजा त समझी सघंदा आहियो जंहिं वटि एतिरो ज्ञान बि न आहे यूज़ बि न करे सघंदा लेकिन उहो उदास न रहंदो उहो जीवन में ख़ुशि रहंदो त बाबा चवनि था जो राज्य अधिकारी आत्माउनि जे सदा समीप जे साथी ज़रूर हूंदा जेकी साहूकार प्रजा हूंदी न वो राज्य अधिकारी आत्माउनि जे सदा समीप साथी हूंदी लेकिन स्व अधिकारी न हूंदी छोजी जेको रेगुलर मुरली ॿुधंदो जेको ज्ञान ॿुधाईंदो कंदो त उहो वॾनि जे नज़र में त अची वेंदो आहे भले उहो पंहिंजे जीवन में उन शक्ति खे यूज़ करे पंहिंजी प्रॉब्लम सॉल्व न करे सघंदो लेकिन नज़र में त ईंदो न हा हिन वटि ज्ञान अथसि ॾाढो त उहो साहूकार प्रजा ठहींदी जेकी राज्य अधिकारी आत्माउनि जे सदा समीप जे साथी लेकिन स्व अधिकारी न हूंदी खुद जी प्रॉब्लम सॉल्व न करे पाए सम्झो हाणे तव्हां बि सोचो कि तव्हां कहिड़ी क्वालिटी वारी आत्मा आहे ॾिसो जेकी दास दासी हूंदियूं उहा संस्कार ऐं समस्या जे कारण उदास रहंदियूं पंहिंजे जेकी साहूकार प्रजा हूंदी उन वटि ज्ञान गुण शक्तियूं हूंदियूं लेकिन पंहिंजे लाइ यूज़ न करे सघंदा साधारण प्रजा वटि साधारण रीति ज्ञान गुण शक्ति हूंदी लेकिन पंहिंजे लाइ यूज़ न कंदा वारिस क्वालिटी केरु हूंदो जंहिं वटि ज्ञान गुण शक्तियूं बि आहिनि ऐं ख़ुदि बि उनखे यूज़ करे पंहिंजी प्रॉब्लम स्वभाव संस्कार खे ख़तम करे जीवन में अॻियां वधंदो वञे बाबा चवनि था त तव्हां सोचो कि वर्तमान समय हाणे ते मां केरु आहे हाणे बि बदिली सघंदा आहियो हाणे बि फाइनल सेट जी सेटिंग जी सीट न वधी सीट ई न वधी फुल चांस आहे लेकिन ॿियनि खे बि छा चईंदा आहियो हाणे न त कॾहिं न छो जी कुझु समय जे पहिरियों जो संस्कार खपनि न लास्ट समय जा न खपनि बहुत काल अगर तव्हांखे सुठो पद पाइणो आहे त बहुत काल जो पुरुषारथ खपे बहुत काल जी सफलता मूलक विजयी स्थिति खपे है ना लास्ट समय वारो न इन करे डबल बाबा चवनि था कि हाणे न त कॾहिं न कुझु समय जे पहिरियों जो संस्कार खपनि लास्ट समय जा न खपनि इन करे डबल विदेशी ग्रुप गोल्डन चांस वठण वारो चांसलर ग्रुप आहे न त हाणे कहिड़ो ग्रुप आयो अच्छा अमेरिका ऐं ऑस्ट्रेलिया जो टर्न त ॿई ही ग्रुप आहिनि कहिड़ा आहिनि कहिड़ो ग्रुप लाहियो आहे ऑस्ट्रेलिया वारो छा सम्झंदा आहियो चांसलर ग्रुप आयो न मतिलबु चांस वठण ऑस्ट्रेलिया जी शक्तियों छा समझती है शक्ति जल भी कम थोड़ी आहे पांडव आहिनि त शक्तियूं शक्तियूं आहिनि ॿई ही पंहिंजी रफ़्तार में हलनि था ऑस्ट्रेलिया में शक्ति ज्यादा आहिनि या पांडव
त कंहिं चयो बाबा ॿई समान, शक्तियूं थोड़ी रेस्ट करे करनि वो ज्यादा उड़दियूं, हुन समय शक्तियूं रेस्ट कंदियूं, मतलब एॾो हुशियारत में न हूंदी त बाबा चवंदा अच्छा शक्तियूं हाणे रेस्ट थी करनि पोइ उड़दियूं, इन करे रेस्ट थी करनि, बाक़ी वञिणो त नंबर 1 ई आहे न। ईअं कई चईंदा आहिनि कि विच में थोड़ी रेस्ट वठी करे पोइ फास्ट वेंदासीं ऐं मंज़िल ते पहुची वेंदासीं, पर हाणे बि समय न आहे रेस्ट करण, हाणे त समय ॾाढो ई कची करे पहुचियो, त ही त पहिरों जी आहे, पहिरों हुशियारत कीअं हलंदो, सेकंड जो खेल आहे, हर सेकंड विजय प्राप्त कंदा वञो, हर सेकंड अॻियां वधो। अच्छा अहिड़ा सदा कर्मेंद्र जी, प्रकृति जी, सूक्ष्म संस्कार जी, अर्थात माया जी स्वराज्य अधिकारी सो विश्व राज्य अधिकारी, अहिड़े राजवंशी राज ऋषि आत्माउनि खे बाप दादा जो याद प्यार ऐं नमस्ते। ऑस्ट्रेलिया जी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था, बाप दादा खे तव्हां माण्हुनि खां ज्यादा ॿारनि जी याद ईंदी, बाप दादा खे मतलब अगर ॿार चवनि कि बाबा तव्हांजी याद ईंदी आहे, लेकिन बाबा खे तव्हां खां ज्यादा याद बाबा खे ईंदी आहे। बाप दादा भी रोज ॿारनि जी माला सिमरन कंदा, तव्हां कॾहिं मिस भी करो बाबा खे याद करण, लेकिन बाबा त रोज तव्हांजी माला सिमरन कंदा, बाप दादा कॾहिं मिस न करे सघंदा। ॾिसो असां कहिड़ी बाबा खे याद न भी करो, लेकिन बाबा त असांखे रोज याद कंदा, हर हिकु मणके जो पंहिंजो पंहिंजो नंबर आहे, त माला में आहे त माला केतिरी बार बाबा तव्हां सभिनि जी माला सिमरन कयूं, बाबा संजी केतिरी बार माला सिमरन कई, ऑस्ट्रेलिया वारनि जे मथां त बाप दादा खे सदा नाज़ ई हूंदो, छो नाज़ हूंदो, छोकी ऑस्ट्रेलिया निवासी बाबा खे पहचाने को पंहिंजो ठाहिण में नंबर 1 रिकॉर्ड ॾेखारियो, ऑस्ट्रेलिया निवासी बाप खे पहचाने पंहिंजो ठाहिण में नंबर 1 रिकॉर्ड ठातो, संख्या में ॾिसो, वृद्धि में ॾिसो, क्वालिटी में ॾिसो, ऑस्ट्रेलिया वाला संख्या में भी ज्यादा है, वृद्धि में भी ज्यादा है, क्वालिटी में भी सुठा है, सभिनि में अॻियां वधो, सुठी तरह सां संभालो था न, इन करे ऑस्ट्रेलिया कम न आहे, लंडन में भी भारतवासी आत्माएं ज्यादा है, लेकिन ऑस्ट्रेलिया में सब पर्दे जे अंदर छुपियल हुए बाप की पहचानण में नंबर 1 आहे, इन करे बाप दादा खे प्रिय आहे, समझो। ॿी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था, ऑस्ट्रेलिया निवासी सभु पंहिंजे खे डबल लाइफ स्वरूप अनुभव कंदा आहियो, डबल लाइफ अर्थात सदा हर समस्या खे सहज पार करणु, ईअं अनुभव कंदा आहियो, शक्तियूं छा सोचियो था, शक्ति सोचनि थियूं कि असांखे कोई मधुबन सां वरदान वठी करे वञूं जो वेंदे ही विजय जो झंडो लहराए, ऑस्ट्रेलिया निवासियुनि जे प्रति बाप दादा सदा महिमा जा पुष्प चढ़ाइनि, छोजी पहिरियों सर्विस जी वृद्धि जो सबूत ऑस्ट्रेलिया निवासियुनि ही ॾिनो, मतलब ऑस्ट्रेलिया में पहिरियों ज्यादा ॿार वधिया हुया बाबा सां, विदेश में लंदन में भी सेवा जी वृद्धि त थी, लेकिन कई वृक्ष, छोकी लंदन में भारतवासी ॾाढा आहिनि, मतलब बाबा जा ॿार भारतवासी ॾाढा,
ऑस्ट्रेलिया में त विदेशी में ही ॾाढा ॿार निकिरी त बाबा चवनि था लंडन में बि आहिनि लेकिन कई वृक्ष में जे साफा ही तना ठही वेंदो आहे न त ऑस्ट्रेलिया ईअं आहे ऑस्ट्रेलिया ही निकितल लंडन सां लेकिन हाणे ऑस्ट्रेलिया तनो ठही ये भी विशेषता है सदा सभिनि में राजी रहण वारो राजी रहण सां सभु राज खे हिन करे सभु मेजॉरिटी संतुष्ट आत्मा आहिनि ऑस्ट्रेलिया में सभु राज खे ॼाणण वारा संतुष्ट आहिनि बाबा जी ज्ञान जी सभु ॻाल्हि खे सम्झी वेंदा आहिनि सभु राज खे सम्झी विया त तव्हां संतुष्ट आत्मा संतुष्ट मणी आहियो न कहिड़ो बि वायुमंडल में हलचल हुजे लेकिन तव्हां सदा अचल अॾो रहण वारा छो जी बाप सां गॾु रहण वारा आहियो त जीअं बाबा सदा अचल रहंदा आहिनि त उहे साथ रहण वारा बि सदा छा रहंदा अचल ई रहंदा त चेक करो बाबा जे ज्ञान खे सुठी रीति सम्झियो आहे कि माया आहे या छा आहे उहो सुठी रीति सम्झियो आहे सभु राज खे ॼाणण वारा राजसिक योगी संतुष्ट आत्मा आहे त सदा बास मां अचल ई बाबा हाणे सैन फ्रांसिस्को जी पार्टी सां ॻाल्हाईंदा सभी ब्रह्म कुमार कुमारियुनि जो विशेष कर्तव्य छा आहे ब्रह्मा बाप जो विशेष कर्तव्य छा आहे ब्रह्मा जो कर्तव्य आहे नई दुनिया जी स्थापना त ब्रह्मा कुमार कुमारियुनि जो विशेष कर्तव्य छा थी वियो स्थापना जे कार्य में सहयोगी थियण है न सिर्फ़ ईअं न सम्झो कि जेका सेंटर ते आहिनि उहे ई सहयोगी आहिनि या जेका मुरली ॿुधाईंदा आहिनि क्लास कराईंदा आहिनि उहे ई सहयोगी आहिनि लेकिन तव्हां घर गृहस्थी में रहण वारा बि केरु आहियो बाबा जी नई दुनिया जी स्थापना जे कर्तव्य में सहयोगी आहियो न हा ॾिसो बाबा वैसे बि माताउनि खे केॾो उठाईंदा आहिनि कीअं सहयोगी आहियो तव्हां घर गृहस्थी में रहंदे हुए बि बाबा जी श्रीमत अनुसार अगरि पंहिंजी गृहस्थी हलाईंदव छो जी ज्ञान आहे ही गृहस्थ धर्म स्थापना करण जो न है न गृहस्थ धर्म मतलब बाबा जेके चईंदा आहिनि कि घर गृहस्थी संभालंदे हुए विकारनि सां मुक्त थी करे गृहस्थी संभालो है न त बाबा चईंदा आहिनि कि हाणे ॾिसो पहिरियों माण्हू कोई ॿार परेशान कंदा हुया त माण्हू क्रोध में ईंदो हुयो क्रोध में अची करे हुननि खे मारंदो हुयो डांटदो हुयो लेकिन हाणे तव्हां घर गृहस्थी में आहियो हाणे अगरि तव्हांजा ॿार तव्हांखे परेशान करनि तव्हांजा संबंधी तव्हांखे परेशान करनि त तव्हांखे गुस्सो ईंदो चेक करो तव्हांखे गुस्सो ईंदो त बाबा चवनि था ब्रह्मा बाबा जो कर्तव्य आहे नई दुनिया जी स्थापना करणु ऐं असां ब्रह्म कुमार कुमारियुनि जो कर्तव्य छा आहे उन कम में सहयोगी ठहिण सहयोगी कीअं ठही सघंदा कि हाणे तव्हांखे घर गृहस्थी में रहण खां रहंदे हुए बि कॾहिं कामवश कोई कर्म न करणो आहे क्रोधवश कर्म न करणो आहे लोभवश कर्म न करणो आहे मोह न रखिणो आहे अहंकार में न अचिणो आहे ईर्ष्या न करणो आहे कंहिंसां जेलिसी न करणी आहे कंहिंजी निंदा न करणी आहे दुखी न थियणो आहे केॾो वॾो कमु आहे हा न मुरली ॿुधाइण ज्यादा वॾो कमु आहे या इहे सभु धारणा करे घर गृहस्थी में रहण ॾाढो वॾो कमु आहे बाबा चईंदा न ज्ञान त कोई बि ॿुधाए सघंदो कल्ह बाबा चई न कि रॉयल प्रजा केरु हूंदी रॉयल प्रजा वटि ज्ञान ॾाढो हूंदो
नॉलेजफुल हूंदी लेकिन उन ज्ञान खे इम्प्लीमेंट न करे सघंदी, त तव्हां घर गृहस्थी में रहंदे हुए बाबा असांखे जो बि कुझु चईंदा आहिनि तव्हां जेतिरो बि करे सघो। चेक करो अञा बि तव्हांखे कंहिंसां जलन थींदी आहे? कंहिं वटि तव्हां खां ज्यादा कंहिं वटि सुठा कपिड़ा हुजनि, प्रॉपर्टी हुजे, गोल्ड हुजे, है न? जीअं माण्हू अॼुकल्ह हिस्से जे लाइ लड़दा आहिनि न। सम्झो तव्हांखे तव्हांजी ससु घटि प्रॉपर्टी ॾिनई, ॿियनि खे सुठी ॾेई छॾी। चलो तव्हांजे पति अगरि ज्ञान में न आहे, तव्हांजा ॿार ज्ञान में न आहिनि, हुननि खे लॻे थो, लेकिन तव्हांखे लॻंदो छा? ॿुधायो। अगरि तव्हांखे लॻंदो त उहा धारणा त न थी न अञा। त इहे त धारणा करणी आहे न, ॿियो छा करणी? कि हाणे असांखे भले ई वो प्रॉपर्टी में केतिरो बि हिसो ॾियनि, अच्छा तव्हांखे कोई पेरे न पए, तव्हांखे कोई शादी में सॾु न कराए, या तव्हांखे हुननि खां घटि गिफ्ट ॾिनो, ॿियनि खे सुठो गिफ्ट ॾिनो, तव्हांजे ई घर में बाक़ी सभिनि खे उहो पुछनि था, तव्हां खां नथा पुछनि, त तव्हांखे बुरो लॻंदो आहे? त इहे सभु धारणा बि त करणी आहे न। मेन त इहा आहे, है न? मेन त इहा आहे न, धारणा मुहूर्त ठाहिण, उन अनुसार ई त नंबर ज्यादा मिलंदा न। ज्ञान ॿुधाइण सां थोड़ी मिलंदा। सेंटर इंचार्ज थियण, ज्ञान ॿुधाइण, क्लास कराइण सां ऊच पद न मिलंदो आहे। उनजा मार्क्स अलॻि आहिनि, लेकिन तव्हां बाबा जे ज्ञान के जीवन में ॿुधी करे, सम्झी करे, धारण करे हलियो। ॾिसो अगरि सोचो कि तव्हां अगरि कंहिंसां जेलसी न करो, तव्हांखे कंहिंजो बुरो न लॻे, तव्हांखे कोई ॾह गारियूं बि ॾेई वञे, तव्हांखे बुरो न लॻे, त तव्हांजे परिवार वारा ॾिसंदा तव्हांखे, चईंदा अरे असां हिनखे एॾो कुझु चईंदा आहियूं, पर ही ओड़ी जी ओड़ी रहंदी आहे, हिनखे यादि ई न रहंदो। उहो बि सोचनि कि असां तव्हांखे ॾाढो बुरो भलो चयोसीं, तव्हांखे तव्हां चओ कि मूंखे पतो ई न आहे तव्हां हीअं चयो बि हुयो छा। केॾी ऊची धारणा आहे, है न? त तव्हांखे चाल ऐं चहिरे सां अगरि तव्हां कंहिंखे ज्ञान ॿुधाए नथा सघो न, त तव्हां पंहिंजे चहिरे चलन सां ॾाढी ज्यादा सर्विस करे सघंदा आहियो, ऐं तव्हांजा वाइब्रेशन फैलंदा। त बाबा चवनि था तव्हां ब्रह्म कुमार कुमारियूं स्थापना जे कार्य में सहयोगी आहिनि। ये चेक करो न, पंहिंजी घर गृहस्थी में ई ॾिसो, जीअं ॿियनि जी लेडीज सां उन्हनि जा हस्बैंड परेशान हूंदा आहिनि न, ॿियनि जी लेडीज अज्ञानी लेडीज छा कंदियूं आहिनि, सभु न लेकिन मैक्सिमम सभु सॼो ॾींहुं फोननि ते ॻाल्हाईंदियूं, सभु ख़बरूं रखंदियूं, राति जो पंहिंजे पति सां सभु शिकायती कंदियूं, रिश्ता तोड़दियूं। ईअं पई चए तव्हांजी भेण हीअं आहे, तव्हांजी मां हीअं आहे, तव्हांजी हीअ फलानी हीअं आहे, तव्हां बि ईअं कंदा आहियो छा? चेक करो। अगरि तव्हां हीअं कंदा आहियो त कोई असां में उहा धारणा न आई आहे न, है न? बाबा चवनि था तव्हां ब्रह्म कुमार कुमारियुनि जो कर्तव्य आहे, बाबा ब्रह्मा बाबा जो कर्तव्य आहे नई दुनिया जी स्थापना करणु, तव्हांजो सहयोगी ठहिण जो। सहयोगी चाहे तन सां ठहो, चाहे मन सां ठहो, चाहे धन सां ठहो, चाहे धारणा करे ठहो। त जीअं अमेरिका में विनाशकारियुनि जी विनाश जी स्पीड वधंदी थी वञे न, स्पीड वधंदी थी वञे, ईअं स्थापना जे निमित्त ॿारनि जी स्पीड बि तीव्र आहे। उहो त ॾाढो फास्ट गति सां वञनि था। तव्हां ॾिसो रोज जो नया नया मोबाइल ईंदा आहिनि न, ऑलमोस्ट डेली कोई न कोई डेली, न त वीकली, न त मंथली नए नए मॉडल्स मोबाइल जा ईंदा आहिनि, हुनमें नए नए फीचर। त सोचो साइंस केॾी फास्ट गति सां वञे थी।
अॼुकल्ह माण्हू मोबाइल जे द्वारा लोकेशन पतो करे केर माण्हू कहिड़े कमरे में काथे वेठो आहे ओस ताईं बंदूक जी गोली पहुची सघंदी आहे। ओस ताईं मोबाइल में असांजो लोकेशन हूंदो आहे न, अगरि लोकेशन तव्हां ऑन करो त तव्हां हिन समय कंहिं काथे वेठा आहियो, कहिड़ी जॻह ते वेठा आहियो, उहो माण्हू पतो करे सघंदा आहिनि। त साइंस हेॾो अॻियां वधी वई आहे त विनाशकारी ॾाढो फास्ट गति सां विनाश जे लाइ तयारी था करनि। ईअं तव्हां सभई बि स्थापना जे कार्य में एतिरा एवर रेडी आहियो, पर तव्हांजा परिवार वारा ज्ञान नथा ॿुधनि, लेकिन तव्हांजी धारणा मुहूर्त द्वारा उहा कुझु त सम्झंदा हूंदा न, जो उन्हनि में न आहे तव्हां में आहे। है न, अॼु माण्हू कंहिंखे पेरे ई न पए न, उहो वीचारो एॾो सोचंदो रहंदो आहे, एॾो परेशान थी वेंदो आहे, मूंखे पेरे न पई न, मूंखां पुछण न आयो, मां एॾी बीमार हुयमि, हॉस्पिटल में हुयमि, मूंखां पुछण न आयो। तव्हांजी हालत छा आहे? तव्हां बीमार पइजी वञो, तव्हांखां कोई माण्हू फोन करे पुछे न, तव्हां हुननि खे चईंदव छा कि तव्हां त मूंखां फोन करे पुछियो ई न? चलो तव्हांजा ॿार ई न पुछनि, तव्हांजो पति ई न पुछे, तव्हांखे बुरो लॻंदो कि मूंखां एतिरो न पुछियईं, तोखे बुखार थी, बीमार आहे, दवाई ॾियण न पुछे, कि बाबा खे यादि कंदा आहियो। बाबा आहे त ॿियो छा ज़रूरत आहे? है न, त बाबा असांखे चवनि था कि ॾाढी फास्ट गति सां विनाश जे लाइ तयारी थिए थी, त तव्हां हुन रीति पंहिंजे पाण खे चेक करो। तव्हां सभी बि स्थापना जे कार्य में एवर रेडी आहियो। तीव्र गति स्थापना जे कार्य में कीअं एवर रेडी रहणो आहे, तीव्र गति रहणी आहे, परिवर्तन। अगरि सम्झो तव्हां ईअं सोचे सोचे ई शरीर छॾे छॾंदव कि मां हेॾी बीमार हुयमि, मूंखां पुछण न आयो, मूंखे कंहिं मदद न कई, त पोइ तव्हांजो छा ई हाल थींदो, है न? त हिन रीति एवर रेडी आहियो, कुझु बि थिए तव्हां हाणे हाणे बाबा जी यादि में शरीर छॾे हली वञी सघंदा आहियो कि सोचंदव इहा उहा हेॾा वॾा जी ॻाल्हियूं, है न? त बाबा चवनि था उन्हनि जी स्पीड तेज आहे या तव्हांजी स्पीड तेज आहे? उहा 15 सेकेंड में विनाश जे लाइ तयार आहे ऐं तव्हां 1 सेकेंड में तयार आहियो। है न, दुनिया खे ख़तम करण लाइ सभु तयारियूं आहिनि माण्हुनि वटि। अॼु ॾिसो अमेरिका और रशिया बि तयार आहे न, अमेरिका और रशिया बि तयार आहिनि लड़ाई करण लाइ। तव्हां एतिरा तयार आहियो? सॉरी, त बाबा असांखे चवनि था कि जीवन में सदा यादि रखो कि सेकंड में स्थापना जो कर्तव्य अर्थात सेकंड में दृष्टि ॾिनी ऐं सृष्टि ठही। एतिरी स्पीड आहे त सदा स्थापना जे निमित्त आत्माउनि खे ये स्मृति रखणी आहे कि असांजी गति विनाशकारियुनि खां तेज आहे। त सदा स्थापना जे निमित्त आत्माउनि खे स्मृति रखणी आहे कि असांजी गति विनाशकारियुनि खां तेज आहे। छो जी पुराणी दुनिया जी विनाश जो करेक्शन नई दुनिया जी स्थापना सां गॾु गॾु आहे। पहिरियों स्थापना थियणी आहे या विनाश? स्थापना जी गति पहिरियों तेज थियणी आहे। स्थापना जी गति तेज करण जो विशेष आधार आहे सदा पंहिंजे खे पावरफुल स्टेज ते रखो। सदा पंहिंजे खे पावरफुल स्टेज ते रखो। पावरफुल, नॉलेजफुल न, नॉलेजफुल प्लस पावरफुल। नॉलेज बि हुजणी खपे न भई, फटाफट हिन ॻाल्हि खे कीअं स्टॉप करो। त नॉलेजफुल सां गॾु गॾु पावरफुल ॿई कंबाइंड हुजनि।
तॾहिं स्थापना जो कार्य तीव्र गति सां थींदो। त काथे केसि ताईं तीव्र गति जो फाउंडेशन पियो आहे? अमेरिका में भी एतिरा सेवा केंद्र आहिनि, त सभी इहो लक्ष्य रखिणो आहे कि नंबर 1 असां ई वेंदासीं। त तव्हांजे सेंटर्स वारा पहिरियों पहिरियों आत्मिक बॉम्ब हलंदो? आत्मिक बॉम्ब उन सां छा थींदो? सभी बाप जे परिचय खे ॼाणे वठंदा। आत्मिक बॉम्ब तव्हांजे कहिड़े सेंटर तां हलंदो? जीअं हुन बॉम्ब सां विनाश थी वेंदो आहे न, त हिन आत्मिक बॉम्ब सां अंधकार जो विनाश थींदो। त इहे बॉम्ब छॾण जी कहिड़ी तारीख़ फिक्स कंदव? मतलब असांखे ॿियो कोई संकल्प न हुजे, मां आत्मा ऐं बाबा ऐं इहे संकल्प करो पूरी विश्व जी आत्माऊं जो दीपक जली वियो। त सोचो तव्हां द्वारा आत्मिक बॉम्ब छुटिजी वेंदो, त सभी आत्माउनि जी रोशनी जली वेंदी। त उहो गवर्नमेंट बि डेट बतलाईंदी आहे न, हिन तारीख़ खे रिहर्सल थींदो, त तव्हांजी रिहर्सल जी डेट कॾहिं थींदी ॿुधायो? अच्छा, विदेश जी टीचर्स अव्यक्त बाप दादा सां पिकनिक कई। विदेश जी टीचर्स अव्यक्त बाप दादा सां गॾु न पिकनिक कई। पिकनिक त थी वई, ॿुधंदा त रहंदा ई आहियो, कॾहिं खाईंदा कॾहिं ॿुधंदा। इहे ई त ईश्वर परिवार जी विशेषता आहे न। हाणे हाणे शिक्षक जे समान, हाणे हाणे बाप जे समान, हाणे हाणे सखा जे समान। इहो बहुरूप जो अनुभव सॼे कल्प में न कोई करे सघंदो आहे न कराए सघंदो आहे। मतिलबु हिकु ई आत्मा कॾहिं असांजो बाप ठही वेंदी आहे, कॾहिं टीचर ठही वेंदी आहे, कॾहिं सतगुरु ठही वेंदी आहे, कॾहिं फ्रेंड ठही वेंदी आहे, कॾहिं साजन ठही वेंदी आहे, कॾहिं डॉक्टर ठही वेंदी आहे, कॾहिं हेल्पर ठही वेंदी आहे। हिकु ई परमात्मा है न? थोड़ी दुनिया में थोड़ी कंहिंजो पीउ पति ठहींदो छा? कंहिं कंहिं धर्म में त ईअं हूंदो आहे, मतलब पीउ हुनजो पति ठही वियो। काथे काथे हूंदो आहे भई। हिन दुनिया में ॾाढा वैराइटी प्रकार जा माण्हू आहिनि, है न? लेकिन वो पीउ टीचर थोड़ी ठही सघंदो। हाणे की दुनिया में ईअं आहे कंहिंजो पीउ बि ठहे, मां उनजो फ्रेंड बि उहो ई, उनजो टीचर बि उहो ई, उनजो गुरु बि उहो ई, त हुनजो साजन बि उहो ई, त हुनजो डॉक्टर बि उहो ई, त हुनजो हेल्पर बि उहो ई हूंदो कंहिंजो, है न? चलो, टीचर टीचर हूंदो त पोइ डॉक्टर कीअं ठहींदो? न, माण्हू हिकु कमु ई करे सघंदो आहे न। अॼु वैसे माउ पीउ पंहिंजे ॿार खे पालनि, उहा ई वॾी ॻाल्हि आहे। हाणे कंहिंजो पीउ डॉक्टर ठही हुनजो ट्रीटमेंट कंदो त पोइ पढ़ाईंदो कीअं? टीचर थोड़ी हूंदो। ॾाढो मुश्किल आहे, है न? लेकिन हिकु शिव बाबा ई आहे, हिकु परमात्मा ई आहे। छोजी बाबा वटि शरीर न आहे न, बाबा त हिकु आत्मा आहे। हुन आत्मा में सर्व संबंधनि जो रस आहे। त असां शिव बाबा खे निराकार रूप में यादि करूं ऐं चऊं कि मां शिव बाबा जो ॿार आहियां ऐं शिव बाबा मुंहिंजो पिता आहे। त तव्हांखे शिव बाबा द्वारा उहो पिता जी फीलिंग ईंदी। पिता जीअं ॿार खे पालंदो आहे, उहा आत्मा खे महसूस थींदी। हाणे असां चऊं कि शिव असांजो टीचर आहे, त टीचर ठही करे असांखे शिव बाबा, शिव टीचर शिक्षाएं ॾींदा आहिनि। शिव असांजो सतगुरु आहे त वरदान ॾींदा आहिनि। शिव असांजो साजन आहे, शिव असांजो साजन आहे। त हुन रीति उहो असांखे ज्ञान गुण शक्तियुनि सां श्रृंगारदा।
शिव मुंहिंजो दोस्त आ त हुन रीति वो खेॾंदा। शिव मुंहिंजो डॉक्टर आ त हुन रीति वो असांजो ट्रीटमेंट कंदा। शिव असांजो टेक केयर आ। छोजी शिव बाबा चई वठंदासीं त पोइ पिता थी वेंदा। त शिव असांजो टेक केयर आ, असांजी हेल्प करण वारो आ। शिव असांजो धोबी आ। त हिन शिव चइण सां असांखे हू परमात्मा यादि ईंदो। निराकार रूप, कोई देहिक रूप थोड़ी यादि ईंदो। त अगर कोई ब्रह्मा बाबा में भी शिव बाबा के अनुभव करे त ब्रह्मा बाबा जे शरीर में शिव बाबा त उहो असांखे पिता जे रूप में पालना ॾींदा। श्री साकार में त माण्हुनि इहे ई न साकार बाबा हुया त शिव बाबा हुननि में अची करे शिव बाबा हुननि जी पिता जे रूप में पालना कंदा हुया। सोचो हुन समय जॾहिं साकार में शिव बाबा ब्रह्मा बाबा जे शरीर में अची करे हुननि जे पिता जे रूप में पालना कंदा हूंदा। ऐं जेका ॿार इहे सम्झी करे शिव बाबा वटि वेंदा हूंदा कि शिव बाबा मुंहिंजो पीउ हीअं मूंखे चए थो, शिव मुंहिंजो टीचर मूंखे हीअं चए थो, मतिलबु ब्रह्मा बाबा जो शरीर ॾिसंदे हुए बि उन्हनि जी बुद्धि में रहे शिव बाबा आहे त उहो त केॾा लकी हूंदा न, है न। ऐं जेको जंहिंजे साम्हूं शिव बाबा हूंदे हुए बि अगरि वो ब्रह्मा जो रूप साम्हूं रखनि त थोरो सो प्राप्ति त थींदी, पर उहो मज़ो जेको आयो हूंदो कि अरे बस शिव बाबा मूंखे पीउ ठही करे मूंखे ईअं चए थो, हुननि खे त फटाफट तीर लॻंदो। त बाबा असांखे चवनि था कि कंबाइंड हुजनि, नॉलेजफुल सां गॾु पावरफुल। त स्थापना जो कार्य तीव्र गति सां हूंदो। त बाबा असांखे चवनि था, बाबा चवनि पिया न कि अलॻि अलॻि संबंध सां बहुरूप सॼे कल्प में हाणे शिव बाबा सां ई असां निभाए सघंदा आहियूं। ॿियो कोई न करे सघंदो आहे न कराए सघंदो आहे। इहे हिकु ई बाप जो पाठ संगम ते हूंदो। संगम में ही अगरि चाहियो बाप दादा सां पिकनिक मनायूं त मनाए सघंदव। सॉरी, सत्युग में चाहियो कि बाप दादा सां असां पिकनिक मनायूं, मनाए सघंदव। हाणे तव्हां ई न झुंड ठाहे करे सोचो ऐं बाबा जो आह्वान करो, बाबा हलो पाण पिकनिक था मनायूं, त तव्हांखे बाबा अनुभव बि कराईंदो जीअं तव्हां बाबा सां गॾु पिकनिक था मनायो। थी सघंदो आहे अगरि तव्हां करो त। हाणे जो चाहे जे रूप में चाहे हुन रूप में मिलन मनाए सघंदा आहियो। हिन करे इहे बि तव्हां विशेष सेवाधारियुनि जो भाग्य आहे। हाणे बि करे सघंदा आहियो, हीअं न कि साकार पूरो थी वियो, अव्यक्त पूरो थी वियो त हाणे न करे सघंदा आहियो, करे सघंदा आहियो। हाणे तव्हां पिकनिक जो सामान अरेंज करो त ॿिया जेका बि तव्हांजा साथी आहिनि बाबा जो आह्वान करो, हलो बाबा सां पिकनिक था मनायूं। या अव्यक्त वतन में पहुची वञो, बाबा असां तव्हां सां पिकनिक मनाइण आया आहियूं। बाबा तव्हांखे उते बि अनुभव कराईंदा। बाप दादा त अमृत वेले सां हर ॿार जो भाग्य ॾिसंदा रहंदा आहिनि कि केतिरे प्रकार जो भाग्य आहे न हर आत्मा में हूंदल आहे। तो शिव बाबा में जो विशेषताएं आहिनि न, अगरि तव्हां इहे पूरे ब्रह्मण परिवार खे ई ॾिसो, है न, त जीअं बाबा चई न तव्हां भाउ भेण आहियो, त हिन पूरे ब्रह्मण परिवार में तव्हां जंहिं आत्मा सां मिलो न, उन सां हीअं मिलो कि हिन में बाबा जी कहिड़ी विशेषता आहे। बाबा चईंदा आहिनि कि मां तव्हां सभिनि खे विशेषताऊं गिफ्ट में ॾिनी आहिनि, है न। तव्हां इहे ई सोचो, चलो तव्हांजी जेका सेंटर वारी क्लास आहे न, हुन में जेतिरा बि ॿार ईंदा आहिनि, कल्ह तव्हां ॾिसिजो कि हिन बाबा जे हिन नंढे से बगीचे में, हिन गुलदस्ते में कहिड़े कहिड़े प्रकार जा फूल आहिनि, कंहिंमें कंहिंमें छा छा विशेषता आहे। त उहो हुननि जी विशेषता न आहे, उहो शिव बाबा हुननि में भरी अथई।
हा उहो शिव बाबा उन्हनि में भरी अथई। त बाबा अॼु ॾिसनि पिया की मुंहिंजे ॿारनि जो भाग्य। तव्हां सोचो दादी गुलजार दादी जो स्मृति दिवस मल्हायो। ईअं ई सोचो की एॾी सारी दादियूं आहिनि जेका विया एडवांस पार्टी। हर हिक जी कोई ना कोई विशेषता आहे। जीअं अव्यक्त बाप दादा जो ॾींहुं मल्हाईंदा आहिनि 18 जनवरी। उन ॾींहुं बाबा खे ब्रह्मा बाबा खे यादि कंदा आहिनि। मतिलब कि ब्रह्मा बाबा में जो भी विशेषताएं हुयूं वो तव्हांखे वरदान रूप में सहज मिली वञे, है न। त आहिनि त शिव बाबा जी, लेकिन शिव बाबा जी वो विशेषताएं वो खजानो ब्रह्मा बाबा जो स्वयं में धारण कयो अथई, वो तव्हांखे ब्रह्मा बाबा गिफ्ट में ॾेई छॾियो। त जीअं तव्हां गुलजार दादी खे यादि कयो हूंदो कि उन्हनि जो स्मृति दिवस आहे। तो स्मृति दिवस मतलब ये ना दुनिया वारा तो सोचते हैं बस उन ॾींहुं दुखी हूंदा आहिनि, चवंदा आहिनि मन ॾाढो ख़राब आहे, ॾाढी यादि थी अचे। लेकिन हिन ब्राह्मण परिवार में स्मृति दिवस मल्हाइण मतलब कि हुननि आत्माउनि में जो विशेषता हुई जो उन्हनि बाबा खां धारण कई वो असांखे सहज ई प्राप्त थी वई। त मतलब ओतिरी सीढ़ी तव्हां जीअं जंप लॻाए छॾंदव, तव्हांखे उहा महिनत न करणी पवे, है न। त हीअ मेन आहे श्री स्मृति दिवस जी सभु दादियुनि जा अनुभव ॿुधाइनि न कि दादी हीअं कंदा हुया, दादी हीअं कंदा हुया, दादी हीअं कंदा हुया। त उन्हनि त पुरुषार्थ करे प्राप्त कयो। तव्हां उन्हनि खे यादि करे दुखी न थियणो आहे, रोइणो न आहे हा दादी हीअं हुया, दादी जी ॾाढी यादि थी अचे, ईअं चइण सां छा थींदो, है न। तंहिंखां त बाबा खे यादि करो, हुन दादी खे यादि करो। अगरि तव्हांखे मल्हाइणो आहे त दुखी थी करे थोरी मल्हाइणो, बसि हुननि में जो विशेषताएं हुयूं जो अनुभव ॿुधायो त असां बि अॼु खां ईअं कंदासीं त उहा शक्ति मिली वेंदी आहे। त बाबा चवनि था बाबा सभी प्रकार जो भाग्य हर आत्मा में नूंदल आहे वो ॾिसनि था। बाबा अमृत वेले सां ई भाग्य अमृत वेलो ही भाग्य वठी ईंदो आहे। रूहानी मिलन जो भाग्य अमृत वेले ई लाईंदा आहिनि। हर कर्म में पंहिंजो भाग्य आहे। ॾिसंदा आहियो बाबा खे, है न। हर कर्म में भाग्य आहे, हर कर्म में तव्हांजो भाग्य आहे। ॾिसंदा आहियो त बाबा खे, इहे अखियूं मिली आहिनि न बाबा खे ॾिसण लाइ, है न। त असांजे ॾिसण में बि भाग्य, ॿुधंदा आहियो बाबा जा मां वाक्य ॿुधंदा आहियो त इहे बि भाग्य थियो। हर कर्मेंद्रिय जो भाग्य आहे। पांव मिलिया आहिनि हर कदम में कदम रखण लाइ। हर कर्मेंद्रिय जो पंहिंजो पंहिंजो भाग्य आहे, सूक्ष्म या स्थूल। हर कर्मेंद्रिय जो पंहिंजो पंहिंजो भाग्य आहे। त लिस्ट कढो, बाबा चवनि था कि केतिरे भाग्य सॼे ॾींहं में प्राप्त आहे। बाबा चवनि था बाप खे ॾिसो, बाप जो ॿुधो, बाप सां गॾु सुम्हो, बाप सां गॾु खायो, बाप सां सभु कुझु बाप सां गॾु कंदा आहियूं न। त सोचो असांजे हर कर्मेंद्रियनि द्वारा बि असां जो कमु कंदा आहियूं वो बाप सां गॾु कंदा आहियूं त कर्मेंद्रियूं बि पावन थींदी वेंदियूं आहिनि। सेवा कई त बाप जो परिचय ॾिनो, बाप सां मिलायो न कंहिंखे, त केतिरो भाग्य थी वियो। त बाप दादा सदा हर ॿार जे भाग्य जी लकीर केतिरी स्पष्ट ऐं लंबी क्लियर आहे। त बाप दादा सदा हर ॿार जे भाग्य जी लकीर केतिरी स्पष्ट ऐं लंबी आहे, क्लियर आहे, इहे ॾिसंदा आहिनि। बाबा चवनि पिया न कल्ह कि मां पंहिंजे हर ॿार जो भाग्य ॾिसंदो आहियां।
त जेतिरो जेतिरो असां हर कर्म बाप सां गॾु कंदा आहियूं ओतिरो असांजी भाग्य जी लकीर क्लियर लंबी स्पष्ट हूंदी आहे। भाग्य जी लकीर विच विच में कटल त न आहे, जुड़दी आहे ऐं टुटदी आहे, या जॾहिं खां जुड़ी तॾहिं खां अखंड अटूट आहे। बाबा सां जॾहिं खां तव्हांजी कनेक्शन जुटियो त टुटियो त न आहे न, ईअं त न टुटदी जुड़दी, अखंड ई आहे न। खंडित थियण सां लकीर बि बदिली वेंदी आहे, हिन करे अटूट ऐं अखंड हुजणी खपे। त अहिड़ो ॿारनि जो नज़ारो बाप दादा ॾिसनि पिया। बाबा खे ॿियो कमु ई छा आहे? बाबा जो त धंधो ई इहो आहे। अॼु माण्हू पंहिंजे धंधे में ग्राहकनि खे ठाहींदो, तव्हां कंहिंसां बि मिलंदव त छा ठाहींदा? उनखे बाबा सां कनेक्शन जुड़ाए छॾियो, उनजो कनेक्शन बाबा सां जुड़ाए छॾियो। त बाबा जे धंधे जा पार्टनर आहियो या अञा माण्हुनि जो धंधो कंदा आहियूं असां, है न। त बाबा असांखे चवनि था कि बाबा जो त धंधो ई इहो आहे, विश्व सेवा जे लाइ तव्हांखे निमित ठातो आहे न बाबा। बाक़ी बाबा जो कमु छा रहियो? त कंहिं चयो बाबा ई सभु करनि था, सिर्फ़ु बैकबोन ठहिण जो कमु बाबा जो आहे। अॼु बाबा चई न, अॼु जे वरदान में बाबा छा चई? सिर्फ़ु ख़ुदि खे निमित सम्झी करे हलो, कनेक्शन पावर आर्ट सां जोड़ो, त बाप दादा सभु कुझु स्वतः ई कराए ॾींदा। अॼु जे वरदान में बाबा चई न, मैंपन जो बोझ ख़तमु करण लाइ। त बाबा चवनि था कि सिर्फ़ु बाबा त ॿारनि जी बैकबोन ठहिण जो कमु आहे। बाक़ी ॿारनि सां मिलणो, ॿारनि खे ॾिसणु, ॿारनि सां रोह रियान करणु, ॿारनि खे हलणु, ॿारनि खे हलाइणु, इहे ई कमु रहिजी वियो आहे। कहिड़ो कमु रहिजी वियो आहे बाबा जो? ॿारनि सां मिलणु, ॿारनि खे ॾिसणु, ॿारनि सां रोह रियान करणु, ॿारनि खे हलाइणु, इहो ई कमु रहिजी वियो आहे बाबा जो। विश्व जे अॻियां बाबा खे ॾेखारींदा आहियो त तव्हां ॿार आहियो न, है न। अॼु तव्हां बाबा जो परिचय ॾींदव त सभिनि खे बाबा केरु ॾेखारींदो? बाबा जो चित्र ॾिसो, हीअं त बिंदु चित्र ॾाढा आहिनि, लेकिन असांजे साम्हूं बिंदु ईंदे ई असांखे बाबा जो सभु ॻाल्हियूं यादि अची वेंदियूं आहिनि। त कंहिंखे तव्हां बिंदु चित्र बि ॾियो, है न, त बिंदु चित्र सां छा उनजो सॼो अर्थ ॿुधाए सघंदा आहियो, है न। त बाप ऐं तव्हां ॿारनि जो कमु, बाबा जो ऐं तव्हांजो कमु छा आहे? जो बाबा जो कमु आहे उहो असांजो कमु आहे। तव्हां माण्हुनि खे विश्व सां कमु आहे ऐं बाप खे तव्हां ॿारनि सां। विश्व जे अॻियां बाबा खे ॾेखारण वारा तव्हां आहियो, है न। त बाबा बि तव्हां द्वारा ॾिसंदा आहिनि। हा, तव्हांजे साम्हूं कोई आत्मा आई ऐं तव्हां बाबा खे यादि, तव्हांजो कमु आहे बाप खे यादि करणु, बाबा जो कमु आहे तव्हांखे तव्हां द्वारा उनखे प्राप्ति कराइणु, है न। सम्झो था कि प्रोग्राम में वञो था, तव्हां त चईंदा बाबा उन्हनि सॾु करायो आहे, त तव्हां भले ई उन्हनि जे प्रोग्राम में वञो, विश्व जे अॻियां वञो, लेकिन बाबा खे यादि करे वेंदव त बाबा तव्हां भले ई उन्हनि सां मिलंदा रहो, ॻाल्हाईंदा रहो बाबा जी यादि में, बाबा पंहिंजो कमु कंदा रहंदा आहिनि, है न। बाबा पंहिंजो कमु कंदा रहंदा आहिनि। त बाबा चईंदा आहिनि विश्व जे अॻियां बाप खे ॾेखारींदा त तव्हां आहियो न। ॿारनि द्वारा बाबा ॾेखारे ॾींदा आहिनि। बैकबोन त बाबा ई आहे न। अगरि बाप बैकबोन न ठहे त तव्हां अकेला थकिजी पओ। मोह बि हूंदो आहे न, त ॿारनि जी थकावट बि बाबा ॾिसी न सघंदा आहिनि। थकंदा आहियो छा तव्हां?
है न, सॼो ॾींहुं करन करावनार बाबा ई हलाईंदा आहिनि। असांखे त कुझु, अगरि बाबा जी यादि में कमु कंदो त कुझु लॻंदो ई न असां कुझु करूं बि था। त बाबा असांखे चवनि था, विश्व जे अॻियां बाबा खे तव्हां ॾेखारींदा आहियो, त तव्हां ॿारनि द्वारा बाबा ॾेखारे ॾींदा आहिनि। बैकबोन त बाबा ई आहिनि। अगरि बाप बैकबोन न ठहे त तव्हां अकेला थकी वञो, मोह बि थी वञे, त ॿार बि थकावट बि बाबा न ॾिसी सघंदा। हिन करे ॾिसो, हर साल हिते ईंदा आहियो थकावट ख़तमु करणु। बाबा मिलन में, भटियुनि में ॿार वेंदा आहिनि न थकावट दूरि करणु। इन करे ॾिसो, हर साल हिते ईंदा आहियो न, हिते अची करे सेवा जी ज़िम्मेवारी जो ताज उतारे ॾींदा आहियो। मधुबन में थोरी कोई सेवा हूंदी आहे, उहो त जंहिं समय अगरि सेवा जो टर्न हूंदो आहे हुन में बि मेवा मिलंदा आहिनि, कमाई करणु वेंदा आहिनि। हुते त हिकु हिकु ॻाल्हि में ॾिसंदी कोई ॾिसे त नथो। जीअं अगरि तव्हां हिते पंहिंजी घर गृहस्थी में आहियो त हिते तव्हां सेवा था करो, तव्हांखे ॾाढा सारा माण्हू ॾिसंदा आहिनि। अगरि तव्हां चईंदा आहियो न की असां सेंटर ते वेंदा आहियूं, मुरली ॿुधंदा आहियूं, असां योग लॻाईंदा आहियूं, त हर माण्हू जी नज़र वेंदी आहे, अरे हीअ ब्रह्मा कुमारी आहे। सभिनि खे पतो आहे ब्रह्मा कुमारियुनि जी धारणा छा आहे, भले करे न सघनि, सभु ॾिसंदा आहिनि, हुन रीति ॾिसी करे तव्हांखे ऑब्ज़र्व बि कंदा आहिनि। त तव्हां बि ध्यानु ॾींदा हूंदव न, अरे हिते त हिकु हिकु ॻाल्हि माण्हू ॾिसंदा आहिनि। तव्हां कीअं खाईंदा आहियो, तीअं कीअं वेंदा आहियो, कीअं सुम्हंदा आहियो, हिकु हिकु ॻाल्हि में ॾिसंदी कोई ॾिसे त नथो, कोई ॿुधे त नथो। हिते अगरि कुझु थींदो बि त सम्झदा दीदी दादी वेठा आहिनि, बाप दादा वेठा आहिनि, आपे ई ठीकु करे ॾींदा। हिते पोइ बि फ्री आहियो त विदेश जी सेवा में अनुभव बि सुठो थींदो आहे न, डबल नॉलेजफुल थी विया आहियो न। आबू कॉन्फ्रेंस जे लाइ विशेष प्लान ठाहिनि था कोई। आबू कॉन्फ्रेंस में स्नेही ठाहे करे लाहिणो, VIP तव्हां स्नेही ठाहे करे लाहींदव, हिते संबंध जुड़ी वेंदो। स्नेही ठाहिण जो साधन छा आहे? बाबा चवनि था मधुबन में तव्हां हर हिक खे स्नेही ठाहे करे हलो, पोइ बाबा हुते संबंध जुड़ाए छॾंदा। त कंहिं चयो बाबा स्नेही कीअं ठाहियूं? बाबा चवनि था जेतिरो जेतिरो बाप जी जिगर सां महिमा कंदव न, तव्हां जेतिरो जेतिरो बाबा जी जिगर सां महिमा कंदव कि असांजो परम पिता परमात्मा केरु आहे, किथे रहंदो आहे, उन्हनि जी विशेषता छा आहे, उहे छा कंदा आहिनि, तव्हां जेतिरो जिगर सां महिमा कंदव त तव्हां महिमा कंदव उहो मोहित थी वेंदा। तव्हां शिव बाबा जी जिगर सां महिमा करो, उहो शिव बाबा ते मोहित थी वेंदा। तव्हां बाबा बाबा कंदा वेंदव, महानता ॿुधाईंदा वेंदव, उहा बाबा जी स्नेही थींदा वेंदा। सम्झो कंहिंखे स्नेही कीअं ठाहींदासीं? जीअं सम्झो तव्हांजो ॿारु आहे, अगरि तव्हां पंहिंजे कंहिं ॿार जी ॾाढी तारीफ़ कंदा आहियो कंहिंसां गॾु, त उहो तव्हांजे ॿारनि जी तारीफ़ ॿुधी ॿुधी करे उन्हनि खे तव्हांजा ॿार सुठा लॻणु लॻी वेंदा आहिनि। त ईअं ई असां शिव बाबा जी एतिरी महिमा करूं जिगर सां कि उन्हनि खे बि उहो बि रही न सघनि, शिव बाबा कंदा रहनि। जिते महानता अनुभव थींदी आहे हुते स्वयं ई सिर झुकी वेंदो। जिते महानता अनुभव थींदी आहे न, हुते स्वयं ई सिर झुकी वेंदो आहे। जीअं भगत माण्हू, हाणे ॾिसो कोई आहे न हनुमान जो, गणेश जो
कुझु बि कराइनि, सत्संग कराईंदा आहिनि माण्हू, भॼन ॻाईंदा आहिनि, कोई भॼन ॾाढो प्रेम सां ॻाईंदो आहे, ॿुधण वारा बि उन में खोइजी वेंदा आहिनि। भले वो गणेश जी पूजा न कंदा आहिनि लेकिन उहे एॾो प्यार सां गणेश जी महिमा कंदा आहिनि कि साम्हूं वारो ॿुधंदे ॿुधंदे गणेशमय थी वेंदो आहे। कल्ह खां उहो बि जय गणेश करणु लॻी वेंदो। एतिरी शक्ति आहे तव्हां में। त बाबा चवनि था जे भगत माण्हू जड़ में महानता जी भावना रखंदा आहिनि त सिर झुकी वेंदो आहे न। काथे वो जड़, काथे ये चैतन्य। त अगरि असां जे जिगर सां, जे दिलि सां बाबा जी महिमा कंदासीं, ओतिरो माण्हू महान बाबा ते मोहित थी वेंदा। काथे वो जड़, काथे चैतन्य। पोइ बि सिर त झुकी वेंदो आहे न। हिते बि ॾिसो, कोई प्राइम मिनिस्टर आहे, कोई प्रेसिडेंट आहे, त हुननि जी महानता जे अॻियां बि ऑटोमेटिकली सिर झुकी वेंदो आहे न। अॼु ॾिसो, प्राइम मिनिस्टर कोई सुठो कमु करे, प्रेसिडेंट कोई सुठो कमु करे न। प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट ठहिणु केॾी मुश्किल ॻाल्हि आहे, आसान ॻाल्हि आहे। अॼु प्राइम मिनिस्टर या प्रेसिडेंट जा ॿारनि जो बर्थडे हुजे त उहो सुबुह खां तव्हां जीअं ॿारनि जी बर्थडे पार्टी जी ख़ुशियूं मनाए सघंदा। हा, दिवाली, होली, त्योहार, हुननि जो त हर सेकेंड फिक्स हूंदो आहे। त हिते बि ॾिसो, कोई प्राइम मिनिस्टर आहे, कोई प्रेसिडेंट आहे, त हुननि जी महानता जे अॻियां ऑटोमेटिकली सिर झुकी वेंदो आहे न। त तव्हां बि बाप जी महानता ॿुधाईंदा वेंदव ऐं हुननि जो सिर झुकंदो वेंदो। तव्हां माण्हू त होशियारु आहियो न। साइंस जी बि नॉलेज आहे, साइलेंस जी बि नॉलेज आहे, देश जो बि आहे त विदेश जो बि आहे, है न। होशियार थी विया आहियूं न असां। कॾहिं सोचियो था, वीचार करो कि तव्हां में केॾा ज्ञान आहे, कहिड़े प्रकार जो ज्ञान आहे। तव्हांखे आत्मा, परमात्मा, परम धाम, सृष्टि चक्र, अव्यक्त वतन, स्थूल वतन, सभु नॉलेज पतो आहे न। कर्मनि जी ज्ञान, है न। त बाबा चवनि था तव्हां केॾा नॉलेजफुल थी विया, होशियार थी विया न। साइंस जी बि नॉलेज त साइलेंस जी बि नॉलेज, देश जी बि त विदेश जी बि। त अनुभव बि हिकु शक्ति आहे। सभिनि खां वॾी शक्ति कहिड़ी आहे? अनुभव। अनुभव ॿुधाईंदा आहियो त सभी ख़ुशि थी वेंदा आहिनि न, है न। अनुभव ॿुधाईंदा आहियूं त सभु ख़ुशि थी वेंदा आहिनि न। अनुभव करण वारा स्वयं बि शक्तिशाली ठही वेंदा आहिनि। अनुभव करण वारा स्वयं बि शक्तिशाली थी वेंदा आहिनि। इहो बि हिकु वॾो शस्त्र आहे। अॼु ॾिसो, तव्हांखे अनुभव आहे न। अॼु तव्हां रोटी ठाहींदे ठाहींदे अनुभवी थी विया आहियो, घर खे मैनेज कंदे कंदे अनुभवी थी विया आहियो, है न। ॿारनि खे संभालंदे संभालंदे अनुभवी थी विया आहियो, प्रोग्राम कंदे कंदे अनुभव थी विया आहियो, है न। त बाबा असांखे चवनि था कि अनुभव करण वारा स्वयं बि शक्तिशाली थी वेंदा आहिनि। इहो बि हिकु वॾो शस्त्र आहे। वैसे ॻाल्हाइण वारा अनेक आहिनि लेकिन अनुभव जी शक्ति कंहिं वटि बि न आहे, है न। अनुभव जी शक्ति कंहिं वटि बि न आहे। हिते विशेषता ई अनुभवनि जी आहे। ॻाल्हाइण वारनि जे अॻियां अनुभव वारनि जो महत्व थींदो आहे। धीरे धीरे साइंस वारा चाहे शास्त्र वारा ॿई ई इहे सम्झंदा कि असां मथे मथे जा आहियूं, फाउंडेशन असां माण्हू न आहियूं, है न।
जीअं जीअं बाबा जी ज्ञान जी ऐं हिननि जी माण्हू अनुभव कंदा वेंदा आहिनि न, त माण्हू सोचदा आहिनि की असली फाउंडेशन त इहा आहे, असां त सिर्फ़ु मथां मथां वारा आहियूं, है न। त इन्हनि जो अनुभव फाउंडेशन आहे। चाहे चंद्रमा ताईं बि हली विया आहिनि, लेकिन तव्हां पंहिंजे पाण जी अनुभूति उन्हनि न कई आहे। अॼु माण्हू चंद्रमा ताईं बि हली वियो आहे, लेकिन उन्हनि खे इहो न पतो आहे मां केरु आहियां, इन सूर्य चांद तारनि खां अॻियां केरु आहे। उन्हनि खे त इहो ई नथो सम्झ में अचे की असां ख़ुदि जो विनाश जी तयारी था करूं। वो तो ये था सोचनि कि असां ॾाढो अॻियां पहुची विया आहियूं, है न। है न, त बाबा चवनि था कि उहो त इहे था सोचनि कि असां त ॾाढो अॻियां पहुची विया आहियूं, चंद्रमा ताईं पहुची विया आहियूं, लेकिन पंहिंजे पाण जी अनुभूति न कई आहे। त इहे महसूसु कंदा, लेकिन अंत में कंदा, छो जी वारिस त ठहिणो न आहे उन्हनि खे। त अंत में साइंस अर्थात शस्त्रधारी ऐं शास्त्रधारी ॿई ई सम्झदा कि असां छा आहियूं ऐं इहे छा आहियूं, अंत में सम्झदा। सभी ख़ुशि त आहियो न, सभी ख़ुशि आहियो। बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न, तव्हां खां त इहो प्रश्न बि न पुछणो खपे न कि तव्हां ख़ुशि आहियो न, तव्हां ख़ुशि न त ॿियो केरु। कोई मुश्किल त न आहे न, सहज योगी आहियो न, सहज सेवाधारी आहियो। विदेशी दीदी ऐं दादियुनि खे विशेष सेवा जे लाइ विदेश में अचण जो निमंत्रण ॾियनि था। वर्तमान समय जबकि एतिरो समय थी वियो आहे, त बाबा चवनि था कि सभिनि खे हिते अचिणो ई आहे, त हितां जी सेवा जे मथां विशेष अटेंशन ॾियण जी आवश्यकता। कि विदेशी भेणनि न बाबा खां दीदी ऐं दादी जे विदेश में अचण जी परमिशन मांगी, त बाबा चवनि कि सभिनि खे त भारत में ई अचिणो आहे न, त भारत जी सेवा जे मथां अटेंशन ॾियण जी आवश्यकता आहे। हुतां जो बि अगरि कोई अहिड़ो विशेष निमंत्रण मिलियो UNO वग़ैरह जो, त पोइ वञणु ज़रूरी आहे। बाक़ी जो पंहिंजी कॉन्फ्रेंस आदि कंदा आहियो, हुन जे लाइ त एॾी आवश्यकता थोरी आहे, छो जी उन्हनि खे ई हिते लाहिणो आहे। भई हाणे अगरि इहा ॻाल्हि असां हाणे जे लाइ सोचूं त हाणे त वैसे ई भारत जी सेवा जी ॾाढी ज़रूरत आहे, त विदेश में बि हाणे त एॾा सारा हैंड्स थी विया आहिनि, त बाबा चवनि था हुननि खे हिते लाहिणो आहे, त अहिड़ी कोई कॉन्फ्रेंस आहे त हुननि खे हिते ई लाहे छॾियो न। इन करे सभु ॻाल्हियुनि खे ॾिसंदे हुए हाणे एतिरो आवश्यक ॾेखारे में नथो ॾिए। बाक़ी हाणे विदेश त ईअं आहे, हाणे हिते, हाणे हुते, अहिड़ो कोई कार्य हूंदो त पहुची वेंदा। त बाबा इहे उत्तर ॾिननि कि दीदी दादी खे कंहिं चयो न कि दीदी दादी होॾे अचनि, त बाबा चवनि कि अहिड़ो कोई कार्य हूंदो त पहुची वेंदा। कोई वॾी UNO वग़ैरह मां अगरि कोई निमंत्रण आयो त ठीकु आहे। UNO में जो संपर्क वधायो था, ये संपर्क वधाइण ई सेवा आहे, ऐं जो बि जेतिरो थी सघे उन्हनि खे होमली संपर्क में लायो। बाबा चवनि था जेतिरो थी सघे उन्हनि खे होमली संपर्क में लायो।
जीअं इहा शैली UNO जी आया हुया, उहो बि स्नेह संपर्क सां आकर्षित थी न। कोई गेस्ट आयो हूंदो, प्रेम जी पालना मिली, त प्रेम जी पालना मिलणी खपे। छो जी वॾा वॾा ऑफिसर जिते वेंदा, हुते हुन पोस्ट ते हुजण जे कारण ऑफिशियल रहंदा आहिनि। भई अगरि ॾिसो UNO में कंहिं गवर्नमेंट ऑफिस में वञो त उन्हनि जे हिसाब सां उन्हनि खे बि हुते ऑफिशियल रहणो पवंदो आहे। लेकिन जॾहिं मधुबन में ईंदा आहिनि त पोइ उन अनुसार उन्हनि खे पालना मिलंदी आहे। प्रेम जी पालना उन्हनि खे हिते ई मिली सघंदी आहे। हिते त संबंध जो रस मिलंदो आहे न। इहा हितां जी विशेषता आहे मधुबन जी। जो बि संपर्क संबंध में ईंदा आहिनि, उन्हनि खे परिवार जी फीलिंग अचे, अनुभव करनि कि इहा कोई ॾाढा समीप जी आत्मायूं खोई हुई मिलियूं आहिनि। संपर्क वधाइण इहा सेवा ठीकु आहे। जेतिरो जेतिरो नज़दीक ईंदा वेंदा न, उहा अनुभव कंदा कि इन्हनि वटि जो खपे, कि इन्हनि खे जो खपे उहो हिते मिलंदो। दुनिया वारनि खे छा खपे? अॼु ॾिसो दुनिया वारनि वटि छा न आहे। अॼु दुनिया वारनि वटि भले ई ॾाॾनि जो वरसो आहे, माउ पीउ जो वरसो आहे, न बि आहे त सीने जपटे करे माण्हू सभु पंहिंजो करे वेठो आहे, है न। सभु प्रॉपर्टी पंहिंजे नाम ते सभु करे वेठा आहिनि। अॼु करोड़पति वटि करोड़ बि आहिनि, लेकिन उहो करोड़नि सां उहो सुख छो नथो वठी सघे? छो जी कहिड़ो वरसो न आहे उन्हनि खे? बाबा जो वरसो न आहे, है न। त हर आत्मा खे जो खपे उहो किथे मिलंदो? बाबा जे घर मिलंदो न। असां ॿियो कुझु बि न, अगरि असां न हर हिक खे इहे चऊं कि भई परमात्मा हिन समय न असांखे वरसो था ॾियनि। कहिड़ो वरसो था ॾियनि? पवित्रता, सुख, शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, सर्व शक्तियों जो वरसो था ॾियनि। इहे वरसो अगरि वठिणो आहे, जीअं दुनिया वारनि में माउ पीउ जो वरसो वठण लाइ संबंध जोड़णो पवंदो आहे, त परमात्मा जो इहे वरसो वठण लाइ बि तव्हांखे पहिरियों ख़ुदि जी उनजी पहचान हुजणी खपे ऐं संबंध जोड़ो। भई मां आत्मा आहियां, निराकार परमात्मा जी संतान आहियां। संतान समझण सां तव्हांखे परमात्मा जो इहो वरसो मिली वेंदो। कहिड़ो? शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, सर्व शक्तियों, मतिलबु ज्ञान गुण शक्तियुनि जो वरसो मिली वेंदो। सिंपल आहे न। भई कंहिंखे असां विस्तार में कोई ज्ञान न बि ॿुधणु, पहिरियों तॾहिं त बाबा चईंदा आहिनि कि बाप जो परिचय ॾियो। छो चईंदा आहिनि? मां आत्मा ऐं मुंहिंजो बाप परमात्मा, परम पिता परमात्मा। छो जी अगरि उहा सभु आत्माउनि खे हिते अचिणो वरसो वठण लाइ। जेको हाणे जीअं नरेंद्र मोदी प्राइम मिनिस्टर आहिनि, हाणे हेॾनि माण्हुनि में उहे ई प्राइम मिनिस्टर छो ठहिया? छो जी उहो बाबा जे घर अची करे हाणे बाबा खां वरसो वरितो अथनि। मतिलबु पिछले कल्प बि वरितो हुअईं, हाणे बि ईंदा आहिनि वठी करे वरितो अथनि, है न। हाणे बि अगरि सोचो प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट आहिनि, प्रेसिडेंट त ख़ैर बाबा जो ॿार ई आहे, ज्ञान बि ॿुधंदा आहिनि। लेकिन सोचो कोई वॾो नेता बि अगरि बाबा जे घर अचनि, भले उहो बाबा जो परिचय उन्हनि खे स्पष्ट सम्झ में न अचे, लेकिन उहो बाबा हिकु थींदी आहे न रिगार्ड, रिस्पेक्ट। जीअं कंहिंखे लॻंदो आहे न असांखे त कोई मतिलबु न आहे, असांजी त इच्छा पूरी थियणी खपे। त सम्झो कोई वॾो नेता हिते आयो ऐं उहो पंहिंजी इच्छा रखी वियो। छो जी प्राइम मिनिस्टर ठहिण खां पहिरियों ई बाबा जे घर अची विया हुया।
अगरि उन्हनि बाबा जे घर अची करे इच्छा रखी कि मां प्राइम मिनिस्टर ठहां, मां देश जी संभाल करां, त उहो वरसु वठी आहे न। त हर धर्म जी आत्मा, हर आत्मा हितां ई वरसु वठी वेंदी। त हिन करे अगरि असां उन्हनि खे चक्कर जो ज्ञान ॿुधाईंदासीं पहिरियों, त उहो चक्कर में अचण ई न वारी आहे। उहो चईंदी अलाए छा था सम्झाइनि। असां उन्हनि खे आत्मा परमात्मा जो ज्ञान ॾियूं। अगरि उहा असांजे ब्राह्मण देवी देवता जी स्कूल में अचण वारी आत्मा हूंदी त उहा वापसि पाण ई ईंदी। न ईंदी त उहा आत्मा परमात्मा सम्झी वेंदी न, उहा पंहिंजो मेडिटेशन कंदी रहंदी, बाबा खां वरसु वठंदी रहंदी, है न। त बाबा असांखे चवनि था कि जो उन्हनि जो मनुष्य आत्मा खे खपे उहो बाबा वटि ई मिली सघंदो आहे। त इन करे बाबा चवनि था जेतिरो जेतिरो नज़दीक ईंदा रहंदा, त बाबा विदेशी भाउ भेणनि खे चवनि पिया कि जो बि प्रोग्राम वग़ैरह माण्हू हुते कंदा आहिनि, तंहिंखां त भारत में करनि, बाबा जे घर में करनि, ताकी उन्हनि खे उहा जो स्नेह जी पालना, उहो जो खपे उहो हिते मिली वेंदो। शैली बहन द्वारा ॾाढनि जी सेवा थिए थी ऐं थींदी बि। स्नेह जो तीर लॻी वियो न। जी शिवानी दीदी आहिनि, शिवानी दीदी बाबा जे घर बाबा सां मिलिया, बाबा खां वरसु वठी आहे न। त बाबा उन्हनि जी उहो संकल्प हुयो। ईअं तव्हां बि ईअं न कि हिकु शिवानी दीदी आहिनि, इहे जो बि वॾा वॾा महारथी आहिनि, इन्हनि संकल्प कयो आहे न। जी सूरज भाई जी आहिनि या उषा बहन जी आहिनि या जो बि आहिनि, त हिननि संकल्प कयो भई असांखे हीअं सेवा करणी आहे। त पुरुषार्थ कयो, ख़ुदि में विश्वास रखियनि, बाप में विश्वास रखियनि, त अॻियां वधी विया। त बाबा जेके भेण आया हूंदा उनजे लाइ बाबा चवनि था कि ॾाढनि जी सेवा इन्हनि द्वारा बि थींदी आहे ऐं थींदी बि रहंदी। स्नेह जो तीर लॻी वियो न, लगन सुठी आहे। त हीअं तव्हां बि कोई संकल्प करो। हीअं न कि असां त घर गृहस्थी में ई रहूं था, असां छा कंदासीं। त संकल्प कंदव त बाबा तव्हांखे उन रीति अॻियां बि वधाईंदा। त सम्झदी बि आहे कि विधि हितां खां ई मिलंदी, उहा शैली बहन उनजो यादि पिया ॾियणु। ऐं हीअ ई चइजो कि बाप दादा तव्हां में ॾाढी उमेदियूं ऐं सफलता जे सितारनि जी नूंद थियल आहे। बाबा उन्हनि खे संदेश था पहुचाइनि। ईअं बाप दादा तक़दीर ॾिसनि था। कई प्रकार जी आत्माउनि जो पार्ट आहे, चाहे पूरो कन्वर्ट न बि थिया। ब्राह्मण परिवार में कई आत्माएं अहिड़ियूं आहिनि, कई सेवाधारी जो ख़ुदि कन्वर्ट न थिया आहिनि, लेकिन कन्वर्ट कराइण जे निमित्त आहिनि। मतिलबु ख़ुदि भले ई उहा न पूरी रीति ब्राह्मण न ठहनि, लेकिन ॿियनि खे ॿुधाईंदा रहंदा आहिनि कि तव्हां हीअं हीअं करे सघंदा आहियो। त बाबा चवनि था कई प्रकार जी आत्माउनि जो पार्ट आहे, चाहे पूरो कन्वर्ट न बि थिया आहिनि, लेकिन कन्वर्ट कराइण जे निमित्त आहिनि। दिलि सां बाप खे मञियो आहे ऐं इहा डबल तरफ़ पार्ट वॼाइणो, इहा बि ज़रूरी आहे। कॾहिं कॾहिं कोई थींदो न, हिकु त लौकिक घर में तव्हां पार्ट वॼायो था ऐं सेंटर ते। कॾहिं कॾहिं कोई माण्हू जॉब बि कंदो आहे ऐं सेंटर, विदेश में त अक्सर करे आहे न, ॾाढा सारा सेंटर इंचार्ज जो सेंटर हलाईंदा आहिनि, जे सेंटर जी जो इंचार्ज मेन दीदी हूंदा आहिनि न, उहो जॉब बि कंदा आहिनि, सेंटर बि हलाईंदा आहिनि। त डबल पार्ट वॼाइणो इहो बि ज़रूरी, इन सां ई सेवा थींदी। छो जो विदेशनि खे त एॾो कमु न हूंदो आहे न, भई आए दिन कोई कोर्स करणु अचनि, क्लास करायूं, इहे थोरी आहे। हुते त ॾाढी क्वालिटी वारी आत्मायूं लिमिटेड नंबर में हूंदियूं। त बाबा चवनि था इन जो एतिरो रहण ई सेवा आहे। कई आत्माउनि जो न ॾिसो, निमित बाबा हुन भेण जे लाइ चवनि था, लेकिन
हर हिकु सम्झे। कई माण्हू न सोचदा आहिनि न असांजो हीअं पार्ट छो आहे, असां बि हीअं ठहूं। कई पुरुष सोचदा आहिनि की बाबा असां बि स्त्री हुजूं हा। कई माताऊं सोचदा आहिनि बाबा असां बि ब्रह्म कुमारी हुजूं हा। ऐं कई ब्रह्म कुमारी सोचदियूं हूंदियूं की असां बि ब्रह्म कुमार हुजूं हा ताकी हेॾे होॾे वञी करे सेवा करे सघूं हा। छो जी ब्रह्म कुमार जेका हूंदा आहिनि उहे त काॾे बि वञी केतिरे बि टाइम ते वञी सेवा करे सघंदा आहिनि। कुमारियुनि जे लाइ थोरी ईअं आहे। भले उहे सरेंडर आहिनि लेकिन हिकु पर्टिकुलर टाइम खां पोइ उन्हनि खे अलाउ न आहे। त बाबा चवनि था कि उन भेण जे लाइ बाबा चवनि था कि इन्हनि जो एतिरो कि वो पूरी न बदिली आहे लेकिन ॿियनि खे बदिलाइण जे निमित्त आहिनि। त इन्हनि जो एतिरो रहण बि सेवा आहे, एतिरो रहण ई सेवा आहे। अगरि इहे ज़्यादा बदिली वेंदा त पोइ गड़बड़ थी वेंदी, पूरो बदिली वेंदी त सेवा न थींदी। ॾिसो इहे बि पार्ट हूंदो आहे। मतिलबु कोई माण्हू सोचे कि मां पूरी धारणा करां। सम्झो कोई गृहस्थी माता सोचे कि मां सभु कुझु छॾे करे पूरो सेंटर ते इंचार्ज ठहां। पर बाबा उन जे लाइ चईंदा आहिनि कि न, तव्हांजी घर गृहस्थ में रही करे रहण ई सेवा आहे। अगरि तव्हां पूरो छॾे करे सेंटर ते अची वियो त सेवा न थींदी। ॾिसो इन करे बाबा चईंदा आहिनि न, बाबा नब्ज़ ॾिसी करे हर हिक खे राय ॾींदा आहिनि। त अगरि तव्हांजो कोई संकल्प बि आहे त तव्हां बाबा खे ॿुधायो, बाबा उन अनुसार तव्हांजी मदद कंदा आहिनि। इनखे हिन सेवा जो फल बि सुठो मिलंदो, इनखे हिन सेवा जो फल बि सुठो मिलंदो। ॾिसो सिर्फ़ु असांखे बाबा सां कनेक्शन जोड़े हर हुनखे बाबा खे ॻाल्हि ॿुधाईंदा रहो त बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न कि ब्रह्मा बाबा बि अगरि कंहिंखे कुझु चयनि ऐं उहो गड़बड़ थी वियो त रिस्पॉन्सिबल शिव बाबा आहे। त तव्हां बाबा खे ॿुधायो, बाबा खे चयो हीअं हीअं, त बाबा छा था चवनि? बाबा हुन भेण जे लाइ चवनि था कि इन जो अधु कन्वर्ट थियण में ई सेवा आहे ऐं हिन सेवा जो फल हिनखे सुठो मिलंदो है न। त बाबा हाणे गयाना जे उपराष्ट्रपति तथा हुनजे परिवार खे यादि प्यार था ॾियनि। बाबा चवनि था उन्हनि जी जिगरी ॾाढी उन्हनि खे यादि ॾिजो। ॾाढो सुठो तन मन धन टिन्हिनि सां पूरो सहयोगी, निश्चय बुद्धि नंबर 1 ॿार आहिनि। केरु? उहो उपराष्ट्रपति गयाना जो स्टीव नारायण। ॾाढो ई तन मन धन टिन्हिनि सां पूरो सहयोगी, निश्चय बुद्धि नंबर 1 ॿार आहे। हुन बजट जे कारण न अची सघंदा आहिनि लेकिन पांडव गवर्नमेंट जी बजट में बुद्धि सां हिते पहुची विया आहिनि, है न। कई बार कोई अची न सघंदो आहे लेकिन उन्हनि जे मन में संकल्प हूंदो आहे, बुद्धि मधुबन में ई रहंदी आहे कि मधुबन में छा थींदो हूंदो। त हीअं मतिलबु कि बुद्धि द्वारा उहो मधुबन में आहिनि। त बाबा चवनि था ॾाढो ई नम्रचित ॿार आहे। पांडव गवर्नमेंट परिचय जो मतिलबु ॾाढो ई नम्रचित ॿार आहे उहो उपराष्ट्रपति। परिवार ही ड्रामा अनुसार सर्विसेबल आहे। हिम्मत भी सुठी आहे। परिवार ही स्नेही आहे। ॾिसो इहे बि हाणे कलयुगी दुनिया में हिकु भाग्य जी निशानी हूंदी कि परिवार में सभु ई बाबा जा ॿार, सभु ई बाबा कंदा रहनि त उहो सेंटर ई थी वियो न, है न। अंधश्रद्धा न आहे, नॉलेज जे आधार सां स्नेही आहिनि।
नॉलेज जे आधार सां बाबा कंदा आहिनि, बाबा जी श्रीमत खे फॉलो कंदा आहिनि, है न। त बाबा चवनि था कि अंधश्रद्धा न नॉलेज जे आधार ते सही आहिनि। इन्हनि जे ई संपर्क सां अमेरिका में पहुचा आहियूं। गयाना जे उपराष्ट्रपति जो हुनजी फैमिली जी संपर्क सां बाबा जा ॿार अमेरिका ताईं पहुचा। ये बेहद सेवा जे निमित्त थिया न। मतिलबु अमेरिका में जेतिरी सेवा थी अञा बि थिए थी, उनजो शेयर हुन आत्मा खे मिली वेंदो, है न। अमेरिका में जेतिरी सेवा, सम्झो जंहिं चित्र कढियो हूंदो आत्मा परमात्मा जो, त कहिड़ा माण्हू उहो चित्र ॾिसी आत्मा जो उन्हनि खे अनुभव थियो, त उहो शेयर उन्हनि खे मिलियो हूंदो। जंहिं बि अहिड़ो चित्र पहिरियों साक्षात्कार कयो बाबा द्वारा ठातो, त ईअं शेयर थी वेंदो आहे। त इन करे कोई न कोई अहिड़ी आत्मा खे तव्हांजे जो संपर्क में ईंदा आहिनि, तव्हां उन्हनि खे बाबा जी लाइट मां ई ॾेई करे, बाबा जो ॿार ठाहे करे बाबा जो सेंटर में लाहियो, मधुबन में लाहियो, त मतिलबु उहो शेयर जमा थींदो आहे। त बाबा चवंदा आहिनि, बाबा चवनि था कि ॾिसो हिननि जे कारण अमेरिका में पहुचे। इहे बेहद जी सेवा जे निमित्त विशेष आत्माऊं ते प्रभाव आहे न, विशेष आत्माउनि जी सेवा जे निमित्त ठहिया। इनखे चइबो आहे हिकु नॉलेज सां अनेकनि ते प्रभाव। वॾो माइक आहे, इनखे ॾिसी करे हुतां जी गवर्नमेंट ते बि सुठो प्रभाव आहे। उपराष्ट्रपति जे कारण गयाना जी गवर्नमेंट ते बि सुठो प्रभाव आहे। नॉलेज जो, योग जो सुठो प्रभाव आहे। सुठा सेवाधारी आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।